Wen? जिते भेर भिरन भरियूं पोन भंवारियूं, जिते भेर भिरन भरियूं पोन भंवारियूं, तांग न लधी तारूं मप न माटी अड़न, कंधीअ उभा केतिरा सीणाया सणकन, तूं कीअं तिन तड़न, अचो असारी गिड़ियूं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन। अॼु सिंधियाणीअ सां कचहरीअ में जंहिं सिंधियाणीअ सां कचहरी कंदासीं उहा उन तारीख़ साज़ सिंधियाणी तहरीक जी पहिरीं मरकज़ी कन्वीनर रही आहे जंहिं ज़ियाई मार्शल ख़िलाफ़ MRD जी जदोजहद में पाण मल्हायो ऐं पोइ सिंध जे समूरनि अहम सियासी मामरनि ते उहा सिंधियाणी तहरीक जदोजहद कंदी रही। हूअ उन पीउ जी धीउ आहे जेको फ़ख्र सिंध आहे। इब्राहिम मुंशी फाज़िल राहू जी शहादत ते लिखियो, फाज़िल जे फिराक में दाह कई दरिया, फाज़िल जे फिराक में दाह कई दरिया, धरती धौंस मचायो गंजे में गजगाह, रुनो रनी कोट ऐं ॿेलनि में हुई बाह, उभरी निकती आह मकली मोइन दड़े वंजा। जी हाज़रीन, जेके इन सफ़र जा पांधीअड़ा आहिनि तिन लाइ अदी शहनाज राहू कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन्हे। अस्सलाम वालेकुम अदी शहनाज, छा हाल आहिनि? वालेकुम सलाम। ठीक ठीक खुश आहियूं। तव्हां खुश आहियो? ठीक बिल्कुलु ठीक। किथे पिया वसो? कराची। कराची में आहियूं। हा, कराचीअ खे वसायो वेठा आहियो? वसायो वेठा आहियूं। जी जी हा, बिल्कुलु। भला ॻोठ बि अचण वञण थींदो आहे कीअं? हा हा बिल्कुलु, ॻोठ अचण वञण थिए थो असांजो। शादियूं थियनि थियूं या के प्रोग्राम थियनि था। सही। ऐं जो मरण जो कंहिं सां वफ़ात थी वञे कंहिंजी त उन्हनि ॾींहंनि ते तमामु घणो मुंहिंजो अचण वञण ॻोठ थिए थो। पोइ हुते प्रोग्राम थियनि था, मिलण थिए थो सभिनी सां। दिलि छा चवंदी आहे? दिलि चवे थी ॻोठ रहिजे या बसि मजबूरी आहे कराचीअ में रहणो आहे, या कराचीअ में दिलि लॻी वई हाणे? दिलि त ज़ाहिर आहे ॻोठ सां आहे ऐं दिलि चवे थी ॻोठ में रहिजे। ॻोठ में त हिकिड़ो त माण्हूअ जूं उहे सभु यादूं वाबस्ता आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त ॻोठ जा माण्हू जेके ओड़ा आहिनि जिन सां माण्हू जी दिलि लॻे थी, कचहरी थिए थी, उन्हनि वटां ॻोठां जॾहिं थी ईंदी आहियां त पोइ माना ताज़गी हूंदी आहे मूं में। केतिरा ॾींहं मुंहिंजे ज़हन में रूह में तबियत में ताज़गी महसूसु कंदी आहियां। सो ॻोठ जी त ॻाल्हि ई बि आहे उते जी। हा, ॻोठ सां दिलि लॻे थी। बाक़ी कराचीअ में त पोइ हाणे ॿारनि जूं पढ़ायूं थियूं, हैदराबाद वियासीं, पोइ वरी हैदराबाद खां पोइ कराची अची वियासीं, ॿारनि जे पढ़ाई पुठियां आया आहियूं। बिल्कुलु ईअं ई। बाक़ी ॻोठ सां दिलि आहे। ज़बरदस्त, बिल्कुलु ईअं ई आहे। अदी शहनाज, भला असांखे पंहिंजे नंढपण जे बारे में, पंहिंजी शुरूआती ज़िंदगीअ जे बारे में, पंहिंजे उन घराणो, पंहिंजो ॻोठ, उन जे बारे में थोरो ॿुधायो, शुरूआती तव्हांजी ज़िंदगीअ जे हवाले सां। शुरूआती ज़िंदगीअ में त हाणे मुंहिंजे नंढपण जो यादूं जेके मूंखे अचनि थियूं त असांजो पहिरें ई जेको घरु हूंदो कचो घर हूंदो। हिकिड़ो मूं हिकिड़ी लिखियो आहे हिकिड़ो ॻाल्हियूं ॻोठ जूं, हुन में पके घर जी ॻाल्हि कई अथमि, पर उन खां अॻु में असांजो कचो घर हूंदो, ओलिको घर हूंदो, मिटीअ जो घर हूंदो। उन जूं मूंखे सॼियूं यादूं आहिनि। कचो घर हूंदो, 2 कोठियूं हूंदियूं हुयूं, अंगण हूंदो, विरांडो हूंदो जंहिंमें सभु गॾु माना सुम्हंदा हुआसीं खटूं विझी, ऐं उहे मानियूं जे महिमान हूंदा हुआ ऐं उन्हनि सां उते रांदियूं, उते मूं गुॾियुनि रांदियूं कयूं, बिलवरनि रांदियूं बि कयूंसीं, ऐं फिर सौंटो बि कुॾियासीं। उहे सभु रांदियूं उन घर सां मुंहिंजो वाबस्तु हुयूं, जंहिंमें सरतियूं जेॾियूं हूंदियूं हुयूं। ऐं पोइ वरी उन्हनि ई ॾींहंनि में जेको आहे सो मुंहिंजी नंढपण जी मुंहिंजी तव्हांखे ॿुधायां त मूंखे नंढपण खां वठी रांदि सां बि शौक़ु हूंदो हो, पर मूंखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। अच्छा। ऐं हा, त उते तंहिं वक़्तु जेको आहे सो स्कूल कोन हो, छोकिरियुनि जो त स्कूल कोन हो, छोकिरनि जो स्कूल हो। आउं त छोकिरनि जे स्कूल में पढ़ण वेंदी हुयसि।
अच्छा छोकरनि जे स्कूल में पढ़ण मासी जेका जंहिं असांखे पालियो कयो मूंखे तयार करे उन स्कूल में मोकिलींदी उन में मां वई उते पढ़ियसि पोइ क़ुरान लाइ मस्जिद में वेठी हुअसि उहा ॿी ॻाल्हि आहे त उते मस्जिद में क़ुरान कोन पढ़ियो क़ुरान वरी पुफी वटि अची पढ़ियो पुफी मरियम वटि अच्छा उहे पुफी मरियम वारो घर असांजो घर जेके कचा घर हूंदा हुआ जिन में माण्हू ईंदा हुआ जंहिंमें रिहाणियूं थींदियूं हुयूं जंहिंमें सभु अची वेहंदा हुआ ऐं पोइ मानियूं चांहि सभु पई हलंदी हुई कचहरी थींदी उहे सभु यादूं मूंखे पहिरीं उन घर सां वापसि आहिनि मूंखे नंढपण में ई पंहिंजो हूंदो हो त इहो किताब पढ़ां रांदियुनि सां गॾो गॾु मूंखे किताब पढ़ण रेडियो ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो पोइ रेडियो ते प्रोग्राम बि ॿुधंदी हुअसि ऐं मालूमाती प्रोग्राम ॿुधंदी हुअसि उन्हनि जूं कापियूं मूं जेके से लिखंदी हुअसि कापी नोट करे कंदी हुअसि उहे कापियूं मालूमात वारियूं कापियूं अञा मूं वटि रखियूं आहिनि उन्हनि जूं हा ऐं उन खां पोइ उहो मूंखे किताब ईंदा तंहिं वक़्तु जेको आहे सो बाबा अदा सिद्दीक चाचा मिठू ऐं मुंहिंजो चाचा अब्दुल्ला उन्हनि खे छॾियो हैदराबाद पढ़ण लाइ उहे किताब आणींदा उन्हनि में रिसाला हूंदा अॼु रिसालो हूंदो ऐं सोझिरो अदियूं सुहिणी इहे रिसाला ईंदा हुआ ॿिया किताब आखाणियुनि जा किताब फिल्मनि जा स्टोरियुनि जा किताब ऐं हुनमें अलफ लैला वारियूं कहाणियूं जान आलम अंजुमन वारियूं कहाणियूं इहे सभु मूंखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो ऐं किताब मूंखे हथ ईंदो त आउं उहो छॾींदी कोन हुअसि जेसि ताईं पूरो न करियां उहे सभु किताब पढ़ंदी मुंहिंजी दिलि कहाणियुनि सां ॾाढी दिलि हूंदी आउं चवंदी हुअसि दिलि मुंहिंजी चवंदी त आउं कहाणियूं ज़रूरु लिखां उहे उहा कहाणियुनि वारी जेका ॻाल्हि मुंहिंजी जेका जॾहिं अॻिते हली उहा कहाणियुनि वारी ॻाल्हि मुंहिंजी पूरी थी अच्छा पोइ जॾहिं असां सिंधियाणी तहरीक में आयासीं त पोइ मूं कहाणियूं बि लिखियूं अच्छा हा त उहे ॻाल्हियूं मुंहिंजे हुन सां वाबस्ता आहिनि तंहिंखां पोइ असां जॾहिं उन घर सां असांजूं यादूं बाबा जेल में हूंदो उन्हनि ॾींहंनि में बाबा जेल में हूंदो अम्मा जी अम्मा हयात हुई 79 वारी जॾहिं भुट्टो साहिब खे फांसी अचे अम्मा बि उन साल ई वफ़ात कई अच्छा हा उन साल ई वफ़ात कई ऐं उन में हारी कॉन्फ्रेंस उन साॻी घर में हारी कॉन्फ्रेंस जेका थी बाबा कई अच्छा घर में कई हुई घर में न ॿाहिरि ई थी पर माण्हू पर तव्हां उन घर में हुआ घर में असीं हुआसीं हा सही त उन घर सां इलाही उहे वाबस्ता हुयूं यादूं वाबस्ता आहिनि ऐं उहे सभु यादूं अचनि थियूं वाबस्ता आहिनि सही ॿियो तंहिंखां पोइ वरी असां जेको आहे सो अॻिते हली बाबा त सदाईं जेल में हूंदो अम्मा जूं यादूं वाबस्ता अम्मा सदाईं अम्मा मुंहिंजी जेका हूंदी सा तमामु तबियत जी दरवेश तबियत जी हिकिड़े क़िस्म जी दुआऊं ॾींदड़ हूंदी सदाईं बाबा खे चवंदी त माना हुनखे जेल वेंदो त पोइ पई दुआऊं ॾींदी त तूं कुंडियूं मानियूं ख़ैरातूं पई कंदी पोइ करे बाबा ईंदो त हुनखे चवंदी तुंहिंजा कम त ॾाढा अहिड़ा आहिनि पर तोखे जेको आहे सो मुंहिंजो दुआऊं तूं मोटाए वठि चवंदो हा मुंहिंजा कम त अहिड़ा आहिनि पर तुंहिंजो कुंडियूं मानियूं मूंखे मोटाए अचनि वरी हुनखे मज़ाक कराईंदो अम्मा खे त बाबा जी दिलि जेका हूंदी असांजे हुन घर में सभु घर जा भाती जेको घर में भाती हुआ ऐं मुंहिंजा नंढपण जंहिंमें असीं पाण 4 ॿार हुआसीं मुंहिंजी जीजी हुई अम्मा हुई बाबा त उन घर सां उहे मुंहिंजूं नंढपण जूं यादूं वापसि आहिनि तंहिंखां पोइ जेको मूं लिखियो आहे ॻाल्हियूं ॻोठ जूं लिखियो आहे त उहो मूं सॼो हुन ॿिए घर ते माना जेको असांजो उहो घर हो उन ते मूं सॼी उहे ॻाल्हियूं लिखियूं आहिनि त उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखे आउं ॿुधायां त जेको सिंधियाणी असांजो पहिरियों जेको आहे बाबा पोइ वरी उन सां गॾु भॼन उते रहंदासीं त बाबा असांखे हैदराबाद में बि वठी आयो हैदराबाद वारे घर अच्छा जिते अदा सिद्दीक वारा पढ़ंदा हुआ पढ़ाई जे लाइ रहंदा पढ़ंदा हुआ उते पोइ बाबा मां शादी हुई बाबा जी जंहिंमें असांजी मासी नज़ीर जेका हुई शादी बाबा जी उन में ॿार बि रहंदा हुआ पर असांखे बाबा उन घर सां गॾु माना कनेक्ट रखियो बाबा वठी ईंदो घर में पर ईअं बि असांखे फ़र्क़ु महसूसु बाबा कोन करायो पहिरियां ई माना असीं गॾिजी पोइ ईअं रहंदा हुआसीं त हू बि असांजी माना ख़्यालु कंदी हुई असीं बि हुनजो ख़्यालु कंदा हुआसीं ऐं हूअ बि जॾहिं ॻोठ ईंदी त बाबा जेल में हूंदो त मासी नज़ीर अची ॻोठ रहंदी ॿार अची ॻोठ रहंदा त ईअं असांजी हिकिड़ी जॉइंट फैमिली रही ऐं बाबा बि इहो ई चाहियो त ॿार ऐं जेके बि आहिनि उहे गॾु रहनि गॾु हुजे फ़र्क़ु महसूसु कोन थिए त अॼु ताईं असां में उहो को फ़र्क़ु महसूसु कोन थियो आहे ज़बरदस्त अच्छा तव्हां घणा भाउर भेणूं आहियो ऐं तव्हांजी अम्मा जो नालो छा हो मुंहिंजी अम्मा जो नालो नेमत हो सही अच्छा तव्हां अम्मा नेमत मां तव्हीं घणा भाउर भेण चवंदा नेमत नालो हुओसि पर नियामत चवंदा हुआसीं जीअं पाण वटि नियामत हा जी बिल्कुलु हा हा त अम्मा नियामत मां
हा हा तव्हीं घणा भार भेणूं हुआ? असां 2 भाइर 2 भेणूं। अदा सिद्दीक़ वॾो, सही। उहो हा पोइ उहो जो अदा सिद्दीक़ जो जेको अदा सिद्दीक़ वॾो, तंहिंखां पोइ आऊं, पोइ वरी अदा इस्माइल ऐं शहरबानो, 4 उन मां। सही। ऐं उन मां वरी शेरबानो? टे भाइर 3 भेणूं। अच्छा, उन मां हा 6 ॿार हुआ। हा सही हा सही। असलम, सलीम, फयाज़ ऐं हुसना, रुखसाना ऐं फरज़ाना, जेके बिजली चवंदा आहियूं। अच्छा हा सही। अच्छा, लाल बाई जो हू जेको किताब आहे हे पुफी मरियम जो, उन हा में जेके जेल जी उनजी डायरी आहे, उन में लाल बाईअ जो बि ज़िक्र आहे, त लाल बाई कंहिंखे चवंदा हुआ? लाल बाई मुंहिंजी असांजी बाबा जी चाचे जी धीअ हुई। अच्छा। असांजा ॿार थियासीं, तंहिंखां पोइ उन सां जीअं थींदो आहे पंहिंजे ॻोठनि में हूंदो आहे त भई हाणे ॿी शादी कर, तुंहिंजे नाले आहे, त चाचे जी धीअ हुई बाबा जी, पोइ उहा उन्हनि वॾनि नाले करे छॾी, पोइ उन सां शादी थी बाबा जी। अच्छा, उन पोइ मां मां औलाद न कोन थियो। उन मां हिकिड़ी छोकिरी थी, उहा गुज़ारे वई, अच्छा, औलाद कोन हो हुनजो। हा यानी पोइ उन फाज़िल साहब जी 3 शादियूं हुयूं। 3 शादियूं। जी जी। अच्छा, सही हा सही। अच्छा, सिंधियाणी तहरीक जो वजूद कॾहिं पियो? ओ 82 में। 82 में पियो। मुंहिंजे ख्याल में जेका तारीख़ अचे थी उहा अचे थी 26 नवंबर 1982, यानी ही हा जेका MRD जी जेका हे जदोजहद उहा थी आहे 14 अगस्त 1983 ते शुरू थी आहे न। जी जी जी। ठीक है, सो तकरीबन माना 6-7 महीना पहिरीं जेको आहे सो सिंधियाणी तहरीक जो बुनियाद पयो। हा हा जी जी जी। कहिड़ा मुहरिक हुआ? सिंधियाणी तहरीक जो बुनियाद विझण जी छो ज़रूरत महसूस थी? हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॾिसो त सिंधियाणी तहरीक जी बुनियाद जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, पहिरियों ई उन खां अॻु में बि जेको आहे सो इनक़िलाबी कम जी शुरूआत हुई असांजी औरतुनि जो कमु। हिकु तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त 1977 में बि असांजी औरतुनि जी हिकिड़ी गॾिजाणी थी हीराबाद में। अच्छा। उन में वॾी ॾींहं कॉन्फ्रेंस हली, जंहिंमें मर्द सभु हेठि वेठा, उन्हनि रद पचा कई ऐं औरतूं सभु मथे हुयूं। उन्हनि बसि वेठियूं हुयूं, मानी पकल मिलंदी, असीं खाईंदा हुआसीं। 3 ॾींहं उहा कॉन्फ्रेंस हली, जंहिंमें लेक्चर थिया, ॿिया थिया, सभु औरतूं हुयूं। उन्हनि प्रोग्राम कयो जंहिंमें असांजो सभु हुयूं भेणूं, जी ज़रीना बलोच हुई, अख्तर बलोच, पुफी गुलाम फातिमा पली जो, ऐं बुबी हूर, अदी खदीजा केड़ानू, आसूदी हुई खोसो, मोला बि खोसे भाॼाई, ऐं खैरुनिसा शाह हुई, ऐं शमीम अब्बासी हुई, ऐं इहे सभु औरतूं हुयूं जेके जिन जा मूंखे हींअर नाला यादि पिया अचनि। उहे हुयूं। उहा 3 ॾींहं असांजी कॉन्फ्रेंस हली। उहो पहिरियों भेरो हो बाबा असांखे, जॾहिं हैदराबाद में त असांजी अच वञ हूंदी, बटा ईंदासीं, पर पहिरियों भेरो बाबा चयो त हलो प्रोग्राम आहे, त असांखे मूंखे पुफीअ खे ऐं मासी नज़ीर खे बाबा वठी वियो उन प्रोग्राम में शामिल करण जे लाइ। असांखे उन टाइम ते का बि ख़बर कोन हुई, त का अहिड़ी ख़बर कोन हूंदी, किताब त आउं ई पढ़ंदी हुयसि, पर पोइ उन टाइम ते असां इहे प्रोग्राम जेको अटेंड कयो, उहा कॉन्फ्रेंस अटेंड कई, त उन ई में त इहे सभु लेक्चर ई ॻाल्हियूं जेके थियूं, पर असांखे अहिड़ी का ख़बर कोन हुई, प्रोग्राम अटेंड करे आयासीं। तव्हांखे उनजी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी असां बचाएसीं, हाणे असीं नाला ॾेई आया आहियूं प्रोग्राम में, मीटिंग में नाला ॾेई आहियूं, लिखिजी विया नाला। हाणे असीं जहिड़ियूं कर स्कूल में जीअं माण्हू जी थी वेंदी आहे न दाख़िला, तीअं असांजी दाख़िला थी वई स्कूल में। सो वरी हाणे असां अची घर ॻाल्हि कईसीं, मासी वेठी, मुंहिंजी मासी ॿुली चवंदा हुयो जेको मासां पालियो, उन इलाही वॾो किरदारु अदा कयो मुंहिंजी मासीअ। सभु हा, त पोइ चई त नाथड़ा, बाबा खे नाथड़ो चवंदी, जीअं हुन पालियो त घर में नाथड़ो चवंदा, त चई त नाथड़ा तूं छोकिरियुनि जा नाला ॾेई आयो, ईअं हाणे इहे ॻोठ कीअं हलंदियूं? जीअं ॻोठ हलंदियूं, छो कोन हलंदियूं, ॻोठ ॾाढो हलंदियूं। त उन ॾींहं खां वठी पोइ असांजी जहिड़ी सियासी ज़िंदगी जी शुरूआत थिए थी। पुफी हुई, आऊं हुयसि, या असांजो घर हो जेको सॼो उन में, त उन में असांखे अवामी अवामी तहरीक जो रिसालो बि निकिरंदो हो, ऐं ॿिया किताब बि जेके इनक़िलाबी हुआ, पोइ उहे असां किताब पढ़णु शुरू कया। किताब पढ़णु शुरू कया, पोइ असां ॻोठनि में जॾहिं वियासीं, त पोइ असांखे पंहिंजी पिलानी सां किताब बि पढ़ियासीं, ऐं ॻोठनि में जेके भेनरूं हुयूं उन सां कचहरी वग़ैरह सभु करणु, उन्हनि खे सम्झाइणु। उन ई दौर में, उन ई ॾींहंनि में असां ॻोठ वञी पंहिंजे जेके वॾियूं औरतूं हुयूं उन्हनि खे किताब ॾिनासीं, त तव्हीं हाणे किताब पढ़ो। ऐं नंढियुनि छोकिरियुनि खे तंहिं वक़्तु जेको आहे सो एतिरो त प्राइमरी स्कूल उते कोन हो, छोकिरियुनि जो स्कूल कोन हो,
ऐं ॿियो वरी जेके छोकिरियूं उते छोकिरे स्कूल मां निकिरंदियूं त हाणे उहे किथे पढ़नि, पोइ उहे वरी मिडल क्लास जे लाइ वरी वेंदियूं हुयूं शहीद फाज़िल जेको गोलाणची शहर आहे उते, या कड़ियो कमर में, या बदी में उन्हनि जेके इम्तिहान ॾिना। अॼु उहे औरतूं जेकी छोकिरियूं आहिनि उनखे वरी नौकिरी पियूं कनि। सही। त उन्हनि उहा जहिड़ी असांजी हिकिड़ी सियासी सफ़र जी शुरूआत हुई। उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां त पोइ असांजी हिकिड़ी खुफ़िया कमेटी बि हुई, माई कमेटी। अच्छा। पंहिंजी जगह माई कमेटी हुई। माई कमेटीअ में आऊं चाचा यूसुफ केड़ानू ऐं अदी खदीजा केड़ानू ऐं पुफी गुलाम फातिमा पलीजो ऐं अदा इस्माइल। अच्छा। वो नंढो हूंदो पर असां सां गॾु राब्ते में उहो हूंदो। असीं 5 ॼणा हुआसीं हुन माई कमेटी में। हाणे माई कमेटी जो कमु इहो हूंदो त हू जेके असांजे ज़िलनि जूं जेके प्रोग्राम थींदा हुआ त उन्हनि में असीं रिपोर्ट पढ़ंदा हुआसीं, रिपोर्टूं ईंदियूं ज़िलनि जूं, ऐं असीं पंहिंजो जेको फ़ैसिला हूंदा हुआ औरतुनि जा या जेके लेटर बेटर असीं ज़िलनि ते मोकिलींदा हुआसीं। पोइ ज़िले कमेटी वरी मीटिंगूं करे असांखे मिलंदी हुअसीं माई कमेटी। उहा असांजी खुफ़िया कमेटी हुई जंहिंमें असांजा नाला बि असली कोन हुआ, ॿिया नाला हुआ। नाला बि असांजा ॿिया माई कमेटी में, असली नाला असांजा कोन हुआ। त ईअं कमु जेको औरतुनि जो शुरू हो, तंहिंखां पोइ इन्हनि सॼो राब्तो हो असांजो औरतुनि जो ही जेको जीअं प्रोग्राम थियनि तीअं हो। ऐं 1900 जेका सिंधियाणी तहरीक जी ज़रूरत इन करे बि पई त हाणे हिकिड़ो त इनक़िलाबी ॻाल्हि जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां असां उहो सभु ॻाल्हि हुई त जेसि ताईं कंहिं बि जिदोजहद में इनक़िलाबी जिदोजहद हुजे, का बि जिदोजहद हुजे, का बि वेड़ हुजे, मज़ामती जिदोजहद हुजे या इनक़िलाब जी जिदोजहद हुजे या जेके बि हुजनि, जेसि ताईं हुन में औरतूं नथियूं अचनि, औरतूं हिसो नथियूं वठनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो। जी बिल्कुलु, जी बिल्कुलु अचे पियो। त जेसि ताईं औरतूं नथियूं हिसो वठनि तेसि ताईं उहा तहरीक ऐं तंज़ीम कामयाबु नथी थिए उहा जिदोजहद। बिल्कुलु। त उन सबब जे करे पोइ जॾहिं वरी ज़ियाल हक़ सां मुक़ाबिलो हो, ज़ियाल हक़ सां मुक़ाबिलो असां सभिनी इहो ई फ़ैसिलो थियो त भई ठीकु आहे जेको आहे सो जो त औरतूं जेके जी हिकिड़ी बुनियादी जेके प्लेटफार्म हुजे, जीअं असां वटि हारी तहरीक हुई, मज़दूर तहरीक बि हुई, हारी तहरीक हुई, SST बि ठही चुकी हुई, अवामी पार्टी हुई। त इन हिसाब सां त औरतुनि जी बि हिकिड़ी तंज़ीम हुजे, प्लेटफार्म हुजे औरतुनि जो जंहिंमें औरतूं कमु कनि। इन जे तहत सिंधियाणी तहरीक जो ऐं वजूद मां बुनियादु पियो। उहो बुनियादु जेको आहे सो 82 में ॻोठ राउकी में पियो ऐं उते सभई जेके आहिनि से हर सिंध जो पूरे ज़िलनि जूं तक़रीबन घणनि ज़िलनि जूं औरतूं लाड़काणो, सालगढ़ ऐं हैदराबाद, कराची ऐं खैरपुर ऐं ठटो ऐं झुडो, इन्हनि सभिनी जूं जेके औरतूं हुयूं से गॾु थियूं ऐं पोइ उन्हनि ॾींहुं वरी कॉन्फ्रेंस सिंधियाणी तहरीक जो बुनियादु पियो। ऐं सिंधियाणी तहरीक जो बुनियादु पियो, उहो तमामु माना हिकिड़े शानदार तरीक़े सां वॾो प्रोग्राम थियो। उन में तव्हांखे ॿुधायां त असां राब्ते में हिकिड़ो हो अदा इस्माइल। ऐं छो त हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदी हलां त उन्हनि टाइमनि ते ॾाढो ॾुखियो दौरु हो हिकिड़ो, माना औरतुनि जे लाइ हिकिड़ो कंजेस्टेड माहौल जेको तमामु अहिड़ो हो। ऐं जीअं हिन टाइम ते असीं औरतूं ऐं जीअं निकिरनि थियूं, ॻाल्हाइनि थियूं, ॿियनि थियूं, आज़ादीअ सां निकिरनि थियूं, उहो टाइम अहिड़ो कोन हो। ऐं माहौल हूंदा, ॻोठनि में कमु करणो हो, सिंधियाणी तहरीक खे वधाइणो हो। सो पोइ उन टाइम ते असां सां हिकिड़ो राब्ते में अदा इस्माइल हो, जंहिं असांखे कुझु बैत वग़ैरह ही कई पे, असांजी रहनुमाई पे कई। ऐं बाक़ी ॿियो सभु मर्द जेके आया सभु ॿाहिरि ओताक ते हुआ। अच्छा। ओताक ते रहिया पिया। हा, त पोइ उन्हनि मर्दनि बाबा खे चयो त भई तव्हीं जेको आहे सो वञो ऐं वञी ॿाहिरि अंदरि वञो, लेक्चर ॾियो ऐं तव्हां औरतुनि जी रहनुमाई करियो उते। त हुन चयो त चई न इहो औरतुनि जो मामिलो आहे, तव्हां औरतुनि खे करणु ॾियो, पाण हिन में कुझु कोन कंदासीं। पोइ मूंखे यादि थो पवे ॿुधाइनि त पोइ उहो पोइ सभु हंध तपड़ पूरा करे सभिनी खे ॾेई पाण हिकिड़ी नंढी पथराणी हुई, हुन में सोढ़ियो थी सुम्ही रहियो उते। ऐं ईअं असांजे सिंधियाणी तहरीक जो उहो बुनियादु उते पियो। उन खां पोइ वरी जल्दी जेका MRD वारी तहरीक माना हले थी, हिकिड़ो त हुन में कमु थियल हो।
हिकिड़ो उनमें औरतुनि जो कमु थियल हो, उन में ज़ाहिर आहे उहा जेका तहरीक हली त उन में बुनियादी तरह त सभु असांजूं जेके पार्टी असांजी सॼी हुन में हुई, सभु मर्द, अवामी तहरीक, हारी तहरीक, सभु मर्द गॾु हुआ। उन्हनि जे ई माना राब्तनि सां, उन जे कोशिशुनि सां उहा हुई। पर हिकिड़ो कमु उन में गॾु इहा ॻाल्हि हुई त औरतुनि जो पंहिंजो कमु हो। हाणे सिंधियाणी जॾहिं उहा असांजी प्लानिंग थी, मूंखे बाबा जेको आहे सो उन वक़्तु ॿाहिरि हो, पलीजो साहिबु जेको आहे सो MRD वारी जेका मूवमेंट तहरीक जी शुरूआत कई पई, उनजी जेका तहरीक जी लाइ जेको कई पे जेका सेटअप कयो पे उन जे लाइ, ऐं जेको आहे सो उते बाबा ॿाहिरि हो, उन बिल्कुलु सॼे सभिनी ज़िलनि जा दौरा कया। उन्हनि दौरनि में आबू बाबा सां गॾु हुयसि, सांगड़ जो दौरो थियो, ॿिया दौरा थिया, उन्हनि में बाबा सां गॾु हुयसि। ऐं हुन तमामु हिकिड़ो वॾी हिकिड़ी जाखुड़ सां उहा जेका सॼी तनज़ीम खे उते जेको मुनज़म करण जे लाइ जिदोजहद बाबा उहो कयो। उन खां पोइ जॾहिं गिरफ़्तारियूं शुरू थी वयूं 1900 अक्टूबर में थी, त सेप्टेम्बर में असांजी महीने खां पोइ असां सिंधियाणी तहरीक जूं गिरफ़्तारियूं थियूं। त उन लाइ असां पूरे मुंहिंजे ख़्याल में त ज़िलनि जा दौरा कया असां औरतुनि सिंधियाणी तहरीक, मटियारी, शाहपुर चाकर, ठठो, बदीन ऐं जुॾो, इन्हनि तरफ़नि जे असां सां गॾु हुयूं जेके सभु भेणूं हुयूं उन में साथ में, त उहे दौरा कया। ऐं उन खां पोइ असांखे जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि हुई त असांखे उन्हनि लाइ गिरफ़्तारियुनि जे लाइ असां वटि पंहिंजूं छोकिरियूं हुयूं जेके ज़ाहिर आहे असांजो उन तनज़ीम सां लाॻापियल हुयूं, उन्हनि साथियुनि जूं छोकिरियूं औरतूं हुयूं, उहे ई हुयूं। ॿियो असांखे हैदराबाद में जेको जुलूस करणा पवंदा हुआ, माना हाणे जुलूस करियूं, उन वक़्तु बि पार्टी बि गॾु हुई। जुलूसनि लाइ जेको असांखे वञिणो पवंदो घर हैदराबाद जो, आउं सम्झां थी त उहो को पाड़ो या अवाका घिची कोन्हे जंहिंमें असीं न विया हुजूं। उहो हर माना जामशोरो खां वठी कोटड़ी, जामशोरो, हैदराबाद जो आस पास या कलोड़ा कॉलोनी, कुंभारनि जो पाड़ो, शाद सैनी मां वटि जेके बि हुआ, इन्हनि में सभु हाणे जेके बि इन पाण सभिनी में असीं वेंदासीं, पोइ तकरीरूं कंदियूंसीं, त उहे असांजा मर्द बि ॿुधंदा हुआ उहे तकरीरूं असांजूं। ऐं पोइ उन में एतिरा हुआ सिंधी माण्हुनि जो एतिरो जज़्बो ज़ाल हक़ जे ख़िलाफ़ जो सभु माण्हू जेके न उन में गॾिजी विया। सभु माण्हुनि खे दिलचस्पी हुई त ज़ाल हक़ जे ख़िलाफ़ एतिरी नफ़रत हुई को त उनखे बुटे खे बि फांसी आई हुई, ॿियो ज़ाल हक़ वेही रहियो एतिरा साल, 90 ॾींहंनि जो वाइदो करे वेही रहियो। त उन्हनि ॾींहंनि में पोइ उहे असांजो जेको सभु थींदियूं हुयूं, असां उन्हनि टाइमनि ते हैदराबाद में मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे जेके पंहिंजूं शख़्सियतूं मान वारियूं मैडम, उन शख़्सियतुनि सां मुंहिंजी तॾहिं मुलाक़ात थी MRD ते, ऐं मैडम महताब अकबर राशिदीअ सां तॾहिं मिलियसि, जामशोर में रहंदी हुई। ऐं नूरल हुदा शाह, मैडम नूरल हुदा शाह सां तॾहिं मिलियसि उन टाइम ते। ऐं ॿिया जेके बि फनकार हुआ असांजा, जेके बि ॿिया माण्हू हूंदा, असांखां उन्हनि खे छा खपंदो असांखां, असांखे हिकिड़ी उनजी फंडिंग जी ज़रूरत हूंदी त असांखे फंड मिले, हिकिड़ो त असां फंड मिले जो असीं प्रोग्राम करे सघूं, ॿियो औरत में गिरफ़्तारी ॾियूं त उन्हनि ॾींदियूं त उन्हनि लाइ खपे असांखे, ऐं ॿियो असांखे फंड खपे, ॿियो असांखे माण्हू खपनि, हेल्प खपे, जेके माण्हू अचनि जुलूस थिए। उन टाइम ते उहो ॾाढो जेको आहे सो वेंदे फनकारनि खां वठी कमर सुमरो, अलम फ़कीर ऐं जेके बि हुआ सभिनी जे घर में मैडम पंहिंजी रसूल भाई पलीजो वारी जी वाइफ में नसीम थे तॾहिं हुन सां मिलियसि, उन सां मिलियसि जामशोरे में। त ईअं असांजी उहा सॼी इहो प्रोग्राम हलियो। उन जिदोजहद में असांजो जेको हूंदो त असां ॿ जेके हूंदियूं हुयूं गिरफ़्तारियूं ॾियणियूं, हाणे उन में तव्हांखे ॿुधायां त असांजो जॾहिं प्लानिंग थी त ख़त आयो असांखे जेल मां, ऐं हिते सभु तक़रीबन मर्द माण्हू त सभु जेल में हुआ। ऐं त आयो त भई तव्हां जेको आहे सो हिकिड़ो ख़त हुओ मूं वटि जेको मूं किताब में बाबा लिखियो हुतां ऐं जेल मां, त औरतूं जेके आहिनि से कीअं गिरफ़्तारी ॾियनि, उन्हनि खे कीअं माना मोकिलिजो, उन्हनि खे पोती बि पातल हुजे ऐं उन्हनि खे पाणी ॾिजो, उन बोतल पाणीअ जी हुजे, बिस्केट हुजनि, बिस्तरे जो बंदोबस्तु कजो, पोइ उन्हनि जी ख़बरचार वठिजो, उन्हनि खे हे ॻाल्हियूं सम्झाइजो, ऐं उन किताब में बि लिखियल आहे। ऐं त सभु जेके तव्हां आयो उनखे सम्झायो, हीअं प्लानिंग करियो। पोइ उहा सॼो असांजी प्लानिंग हूंदी हुई। उन में पहिरियों ई बाबा लिखियो त पहिरियों ई जेके गिरफ़्तारियूं आहिनि मुंहिंजे ऐं पलीजे साहिब जे घरां थियनि। पहिरियों गिरफ़्तारियूं असांजे घरां शुरू थियनि। त हाणे उन में जेके गिरफ़्तारियूं थियूं त सभिनी पहिरियों जेके
क्यों त पहिरीं गिरफ़्तारी हुई असांजी हिननि में रेशम गलीअ मां, कोनूर सिनेमा वटि। कोनूर सिनेमा त हाणे टुटी वई आहे, इहो चौक आहे हिकिड़ो रेशम गली जो हिकिड़ो हेठि, हिते हुई। हिते पहिरियों त हाणे हुनजी हुई कान, त तमामु वॾो हिकिड़ो जुलूस थियो, वॾो हिकिड़ो मेल थियो, वॾो अची गॾु थियो। उन में पुफी गुलाम फातिमा हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में त उन सां हुई कलसूम हुई। असां हाणे मूंखे उहा ॿ ॼणियूं हुयूं, ॿ जी असांजी गिरफ़्तारी हूंदी। उन में बसि उहा सभु थियूं, प्रोग्राम थिया, तकरीरूं ॿकरियूं थियूं। हाणे असांखे गिरफ़्तारी ॾियणी, आख़िर में हार विझिबा हुआ औरतुनि खे, हार विझी हे गिरफ़्तारी ॾींदियूं। त जेॾी महिल उन्हनि गिरफ़्तारी ॾिनी, उन तकरीर में कई गुलाम फातिमा, ऐं हाणे गिरफ़्तारी वारो आयो त उन्हनि वटि पुलिस, लेडीज़ पुलिस कोन हुई। लेडीज़ पुलिस कोन आई त असां सभिनी चयो त भाई लेडीज़ पुलिस खां त गिरफ़्तारी कोन थींदी, कोन ॾींदियूं। सभिनी चयो, हुननि सभिनी। पोइ वरी उते तंहिं वक़्त जो कमिश्नर हो अब्दुल्ला जी मेमन, उहो बि आयो। उन सम्झो तव्हां सुठो माण्हू सम्झाईं, बाबा छा तव्हां वग़ैरह त तव्हां जेको ही कमु करियो पिया, ही तव्हां छा आहे, ही आहे जेतिरियूं गॾु थियूं तकलीफ़ आहे, छा आहे न करियो। पर हुन हिमायत जहिड़ो कमिश्नर बि हो उन वक़्तु जेका सूरत हाल हुई, उन में कुझु जेको हमदर्दी वारो उनजो हो सॼो रवैयो, उनजो हमदर्दी वारो ऐं इहो हो। ऐं पोइ वरी लेडीज़ पुलिस आई, लेडीज़ पुलिस उनखे गिरफ़्तार कयो ऐं जेको आहे सो उहो थियो आहे। उन्हनि खां 2 ॾींहंनि खां पोइ वरी पुफीअ जी, पुफी मरियम जी गिरफ़्तारी हुई। पुफी मरियम उन सां ॿी गॾु। त हाणे उन्हनि में उहा हुई शाब सिनेमा वटां, मदरसतुल बनात जे पासे में आहे उन ॾींहुं। त हाणे उन खां पोइ उहा पुलिस जेका हुई न, पहिरीं जेको थी वियो जुलूस, त उन खां पोइ हू होशियार थी विया। औरतूं आहिनि इहे जुलूस कढंदियूं ईंदियूं। त पोइ जीअं ई असांजो उते जुलूस शुरू थियो, थी असांजो ईअं प्लानिंग हूंदी त पहिरीं शुरू खां इहा प्लानिंग हूंदी त अलॻि अलॻि औरतूं निकिरंदियूं हुयूं, पोइ उहा वञी अलॻि अलॻि जॻहियुनि ते बीहंदियूं हुयूं, सभु पंहिंजे बीहंदियूं। पोइ जंहिं वक़्तु टाइम रखियलु हूंदो उते औरतूं गॾु थी वेंदियूं हुयूं, टाइम ते गॾु थींदियूं हुयूं। त हाणे बसि जीअं एन टाइम ते हो गॾु थियूं त पुलिस अची कड़की, पुलिस अची कड़की त के केॾां वयूं, के केॾां वयूं। पर पोइ पुलिस वारा उन वक़्तु टाइम औरतूं मज़ामत कंदियूं हुयूं, बिल्कुलु पुलिस सां झगड़ंदियूं बि हुयूं, झेड़ो बि कंदियूं हुयूं, बिल्कुलु। जेके हिकिड़ियूं त गिरफ़्तार ॾींदियूं हुयूं, ॿिए जेके ईंदियूं हुयूं उहे बिल्कुलु भले लाठी चार्ज कनि या छा थींदी हुई। ऐं उन ॾींहुं पुफीअ जी गिरफ़्तारी हुई, पुफीअ खे ऐं जी हुननि जी गिरफ़्तारी थी उन ॿिए ॾींहुं। ऐं उतां पोइ उते मदरसतुल बनात में मुंहिंजे ख़्याल में त पुफीअ लिखियो बि आहे, हुन किताब में बि लिखियो अथसि, जिते वञनि थियूं टीचरूं वीचरूं सभु ईअं पयूं ॾकनि पयूं त हाणे औरतूं अची वियूं आहिनि, अंदरि अची वियूं, असांजो छा थींदो। सॼो ईअं थियो। पोइ ईअं असांजो इहो सिलसिलो हलंदो रहियो। पोइ चाची शरीफ़ा पली जो ऐं पोइ शहरबानूअ, ईअं असांजूं गिरफ़्तारियूं थींदियूं रहियूं। शहरबानूअ ॾिनी, भागभरी गिरफ़्तारी ॾिनी, उहा पहिरियों भेरो जेका आहे सा शहरबानूअ जी ऐं गिरफ़्तारी ऐं जी ऐं BBC ॿुधायो उन ते, ॿुधायो त हीअं संजानी तहरीक जे औरतुनि गिरफ़्तारी ॾिनी आहे। त उहा एतिरी जिदोजहद हुई, जेका मज़ामती जिदोजहद हुई, मुंहिंजे ख़्याल में त औरतूं उन टाइम ते जेके निकितियूं हुयूं से तमामु हिमत ऐं बहादुरीअ सां निकितियूं हुयूं। उन में ॾाढो जोश हूंदो हो ऐं उहो सभु उन में असां तव्हांखे नाला ॿुधायां थी त उन में तक़रीबन पोइ इहो सिलसिलो असांजो महीनो खनि सिलसिलो हुयो हलियो, जंहिंमें गिरफ़्तारियूं ॾिनियूं। तंहिं वक़्तु पोइ असां रूपोश हुई, असां रूपोश हुई, ॿी अदी ख़दीजा किरानू, उहा रूपोश हुई ऐं अदी असां सां गॾु मूंसां गॾु पंहिंजी उते पोइ त ॿियूं त हुयूं जेके गिरफ़्तार थी वियूं। के गिरफ़्तार थी वियूं कीअं जिजी ज़रीना हूंदी हुई ऐं शहनाज़ पलीजो हूंदी हुई। इहे सभु असांजो ज़ाहिर आहे उन सभिनी पार्टी हुई, असांजो गॾु हिकिड़ो ई तहलुको माना हुई सभिनी जे, ऐं सभु अॻुवान जेके हूंदा उन्हनि जो औरतूं। इहो सिलसिलो असांजो हलियो, महीनो 1.5 महीनो हलियो। उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि औरतुनि खे गिरफ़्तार करे लाकअप में वठी वेंदा। त असांजा पोइ जेके हूंदा हुआ छोकिरा हूंदा से उनजी पोइवारी कंदा, हंधु खणी वेंदा, घणो करे मार्केट थाने ते वठी वेंदा। उते ॾिसंदा, पोइ उन्हनि किन खे गाॾी में वठी वेंदा, किन खे वरी बस लोकल बस में वठी वेंदा। अच्छा, लोकल बस में वठी सेंट्रल जेल वठी वेंदा। जेका गिरफ़्तारी ॾिनी आहे उन में बि इहो लिखियो अथसि, हुनखे पोइ उन औरतूं जेकी गिरफ़्तारी ॾींदियूं उन्हनि खे धमकाईंदा ऐं गिरफ़्तार कंदा ई कोन। हुननि नथे चाहियो त को औरतूं गिरफ़्तार थियनि, औरतूं ज़ोरी करे गिरफ़्तार थियनि। असांखे गिरफ़्तार करियो, असीं हिन जे लाइ आया आहियूं। न को चवंदा त फाज़िल ऐं पली जे चयो आहे त असां जिदोजहद करणी कोन था। उन्हनि त चयो आहे बिल्कुलु असां करणी कोन्हे जिदोजहद। उहे लिखियो आहे, मुंहिंजो त वरी ऑफिसर चवंदा उन्हनि खे लाकअप में
त उहे त दोस्त आहिनि, उन्हनि ते चयो आहे तव्हां न करियो, तव्हां छो थियूं जेको आहे सो कयो। चयो फाज़िल ऐं पलीज साहब त असांखे चयो ई कोन, असीं पाण आयूं आहियूं। ऐं हा वरी शहरबानो खां पुछियो अथनि, उनमें मुंहिंजो बि पुछियो अथनि उहा किथे थी रहे। त ईअं औरतुनि खां पुछा करे, पर हू चाहींदा कोन त औरतूं गिरफ़्तार थियनि को जेल में वञनि, पर औरतूं पाण जेको आहे सो गिरफ़्तार थियंदियूं। हाणे उनमें तव्हांखे ॿुधायां, असां उनमें हिकिड़ी गिरफ़्तारी ॾियारी हिकिड़ी मासी अरबू हूंदी हुई, निज़ामण जो मलण जी निज़ामाणी, ऐं मासी अरबू, ऐं राहुकीअ जी हुई हवा लांघा, उन्हनि जी गिरफ़्तारी ॾियारीसीं। त उन्हनि खे उहो ईअं करे जो उन्हनि खे धोखो करे उहे ॿिन्ही खे, हिकिड़े खे लाथूं मलण में, हिकिड़े खे लाथूं ॻोठ राहुकीअ में, उहे ईअं छॾे विया उन्हनि खे। पर जेके ॿियूं औरतूं हुयूं उन्हनि खे जेको आहे, हा उन्हनि खे उन्हनि सां इहो धोखो करे विया, ॿई औरतूं जेके हुयूं से उन्हनि खे छॾे विया। बाक़ी हूअं जेके औरतूं हुयूं त बिल्कुलु बाक़ाइदगी सां विड़ी उते वयूं। पोइ जॾहिं जेल में औरतूं ईंदियूं हुयूं त जेल में हूं त उहे जेल में बि ऐं अहिड़े तरीक़े सां रहियूं, ऐं जो उन्हनि पाण मल्हायो औरतुनि, जेतिरा बि ॾींहं रहियूं, 7 महीना रहियूं। 7 महीननि में हो तमामु हिकिड़े घर वांगुरु, हिकिड़े कुटुंब वांगुरु रहियूं, ऐं पढ़ाई लिखाई, रांदियूं गेमूं, ऐं पाण ॿियूं जेके पार्टियुनि जूं औरतूं हुयूं से हैरान थींदियूं त हिननि में एतिरो ज़ाब्तो ऐं कीअं आयो आहे हिननि औरतुनि में एतिरो। हे सिंधियाणी तहरीक जूं औरतूं कमाल जूं औरतूं आहिनि, जिन में नंढियूं बि आहिनि, वॾियूं बि आहिनि, 17 सालनि जूं, ऐं 7 खां वठी 11 सालनि खां वठी 50-60 सालनि जूं औरतूं आहिनि। हाणे इन में ॿियो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां, जंहिं वक़्तु असांजी गिरफ़्तारियूं हलियूं पिए त उनमें हिकिड़े दफ़ा जो प्रोग्राम हो औरतुनि खे गिरफ़्तारियूं करण जो, त उनमें उते जीअं ई असांजो आऊं बि असीं सभु गॾु थियूंसीं, औरतूं के हेॾां हुयूं के हेॾां हुयूं, के किथे किथे टिड़ियूं पकिड़ियूं पियूं, तेसि ताईं ओचितो अची पुलिस छापो हयो। तंहिंमें असांजूं पंहिंजी हुसना हुई, ऐं छापो हणी उन्हनि छोकिरियुनि खे झलई। हुसना हुई, साहिबज़ादी मीरजत हुई, ऐं नज़ीरा हुई पलीजो, शाहिदा पलीजो, ऐं उहे औरतुनि उन्हनि छोकिरियुनि खे जेसि ताईं आऊं 80-82 में 2-3 ॼणियूं हुयूंसीं, अॻियां हुयूंसीं, तेसि ताईं जीअं ई मूं पुठियां हलां त वठि लॻी पई आहे छोकिरियुनि ते, वठि लॻी पिया, पुलिस अची वई, अञा असांजो जुलूस शुरू ई कोन थियो, न थियो हुजे, तेसि ताईं आऊं आयुसि। ऐं मूं चयो छा आहे, त छो पिया हिननि तव्हां छोकिरियुनि खे झलियो, छो हे त बीठियूं बस जे इंतज़ार में। चऊं न, हे बस जे इंतज़ार में कोन बीठियूं, इहे जुलूस थियूं कनि, इहो हिते प्रोग्राम थियूं कनि, हिते प्रोग्राम थियूं कनि, जुलूस थियूं कनि। मूं चयो न, हे औरतूं जेके आहिनि से छोकिरियूं आहिनि, असीं सुञाणूं था, हे त चऊं न, पोइ तूं भले थाणे ते तूं हल वेह गाॾीअ में। हाणे मूंखे त वरी उन वक़्तु गिरफ़्तारी ॾियणी कोन हुई, मूं चयो हाणे मूंखे त वठी वञनि त कमु थो थिए ख़राबु। ऐं त वरी उन में हिकिड़ी नंढी शायदा पली जो हुई, उहा 11 सालनि जी, उनखे खणियो उते गाॾी में विहारियो, टिपड़े भरियल लहियो अचे। चए अदी शहनाज़ मूंखे वठी था वञनि। मूं चयो हाणे हीअ त माराए थी। वरी लहियो अचे, वरी लहियो अचे, पर उहा जेका उनखे वठी आहे, उनखे शायदि वठी आहे, ऐं उन पाण जेल में सुठे तरीक़े सां रही, 11 सालनि जी छोकिरी। अच्छा, इन तरीक़े सां जेको औरतुनि गिरफ़्तारी ॾिनियूं, अहिड़ियूं ईअं हो जीअं लॻंदो हो त को जीअं असांखे लॻंदो हो त उहे औरतूं जेके सिंध जूं हुयूं त जीअं वियतनाम में, रूस में जंगूं थींदियूं हुयूं, जीअं तरीक़े सां असां पढ़ियो इनक़लाब में, हे बि औरतूं इन तरीक़े सां पई विड़ियूं हलियूं। उहा वरी उनजी राज़दारी, पोइ असांखे जेॾी महिल असीं जुलूस करे ख़तमु करे निकिरंदा हुआसीं त असांजे पुठियां CID वारा लॻंदा हुआ, CID वारा। पोइ हाणे असीं रक्षा में हाणे केॾां वञूं, रक्षा वारे खे वरी चवंदासीं भाॼी पुठियां अचे पियो, तव्हां सुञाणो, बाबा असीं न कोन था सुञाणूं, ॿिए पासे हल, रक्षा फेराए। पोइ ईअं असीं निकिरंदासीं, ईअं रूपोशी वारे दौर में सॼो दौर माना इहो असांजो रहियो। ऐं उन्हनि ॾींहंनि में पोइ वरी असीं जेके ॿियो त हाणे जेके औरतूं हूंदियूं हुयूं, जेके असां गिरफ़्तारी लाइ गॾु कयूं औरतूं, हिकिड़ियूं उहे वेठियूं हूंदियूं, असीं वरी सॼो ॾींहुं निकिरी वेंदा हुआसीं। आऊं हूंदी हुअसि, ख़दीजा हूंदी, या ॿियूं भेनरूं जेके असांखे हैदराबाद में जंहिंसां राब्ता हूंदा, गॾु वेंदा हुआसीं, उहे गॾु वेठियूं हूंदियूं। हिकिड़ियूं असां राखा ॿियारियूं थी, जीअं ज़रीना बलोच जे घर हूंदियूं हुयूं, ॿियूं वरी असांजे घर पठान कॉलोनी में घर, उते औरतूं रहियल हूंदियूं हुयूं जेके गिरफ़्तारियुनि लाइ। त उन्हनि में जॾहिं असीं वरी ईंदा हुआसीं, आऊं ऐं अदी ख़दीजा ईंदा हुआसीं हुतां, ॿाहिरि ईंदासीं, चवंदियूं हाणे असांजा अम्मा बाबा अची विया। त इन तरीक़े सां उहे वेठियूं हूंदियूं हुयूं। पोइ उहो सॼो सिलसिलो ईअं हलंदो रहियो,
उहो सॼो जेको पीरियड हो सॼो जेको हो गिरफ़्तारियुनि जो सो पूरो थियो ऐं औरतूं वयूं ऐं सॼो उन्हनि पाण मल्हायो। ऐं सम्झां थी त उहा हिकिड़ी तारीख़ में अॻु में बसि औरतूं वेठियूं जीअं पंहिंजो कम्यूनिटी वारे में अदी अख्तर बलोच वेठी, नसीम सिंधी वेठी ऐं ॿियूं औरतूं जिन जा ब नाला अचनि था। पर जेको हिन दौर इन में जेको यको गॾियल माना हिकिड़ियूं जेके अणपढ़ियल ॿाराड़ी जूं औरतूं हिकिड़ी घरनि मां निकिरी के पढ़ियल के अणपढ़ियल सभु गॾिजी हिकिड़ो मज़ामती जिदोला रोडनि ते अचनि, हिकिड़ो यकजाती आवाज़ उथियारीनि, उहो पहिरियों भेरो सिंध में थियो। ऐं एॾो मुंहिंजे ख़्याल में त ॿियो कंहिं सूबे में कोन थी। इहा जिदोजहद जेका हली ऐं उन वक़्तु जेको सो औरत जंहिं वक़्तु असां उहा शुरू कई उहा उन्हनि जो गिरफ़्तारियूं शुरू कयूं, जुलूस शुरू कया, त उन वक़्तु हुननि जी औरत मर्दनि वारी जेका पहिरीं हुई पूरी थधी थी चुकी हुई। पोइ उन्हनि वक़्तु असीं चूड़ियूं वठंदा हुआसीं, चूड़ियूं उछलाईंदा हुआसीं मर्द वक़्तु, त माना उहा पोइ उन में ॾाढो उभार आयो। पोइ उन में आख़िर जेको आहे सो आख़िर जॾहिं थियूं त पोइ आख़िर में मुंहिंजे गिरफ़्तारी जो हो, मूंखे गिरफ़्तार थियणो हो। ऐं वरी पर पोइ उन में वरी उहो जेको आहे सो पोइ वरी उहो प्रोसेस जेको आहे सो पोइ उन्हनि पार्टी में चयो त भई शहनाज़ जेका आहे सा हींअर गिरफ़्तारी न ॾे, त पोइ उहो मुंहिंजो कोन थियो। ऐं बाक़ी पोइ इहो सॼो प्रोसेस ॾाढो सुठो रहियो। अच्छा, सिंधियाणी तहरीक में अक्सरियत ॻोठाणियुनि, हारियाणियुनि ऐं अणपढ़ियल औरतुनि जी हुई। उन जी का ख़ासि वजह हुई? जी, ॻोठाणियुनि जी ईअं हुई त असांजो बुनियादी कमु जेको हो पार्टी जो, अवामी तहरीक जो या शहीद फाज़िल जो या पार्टी जो जेको बि कमु हो, उन जो मर्कज़ बुनियाद मर्कज़ ही हो मज़लूम माण्हुनि ते। जेके मज़लूम माण्हू आहिनि, हारी न हारी त हुआ, पर हारियुनि सां गॾु तव्हां ॾिसो त शहीद फाज़िल जो जेके हारी मज़दूर, उनखां पोइ सभु SST ऐं औरतूं। ऐं पहिरीं ॻाल्हि आहे त असांजे तबिके में असां वटि कंहिंसां ज़ुल्म वधीक हारी सां वधीक आहे। हारी सां नाइंसाफ़ी वधीक थिए थी असां वटि, मज़दूर सां थिए थी। त पहिरीं त ज़ाहिर आहे असांखे कमु जेको आहे सो उतां ई करिणो पियो, जिन सां वधीक जिन सां ज़ुल्म आहे, जिन सां नाइंसाफ़ियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ त उन्हनि औरतुनि वटि वञिणो पवंदो। असांखे ज़ाहिर अक्सरियत जिन जी हुई त असां पहिरियों ई बुनियादी तरह उतां ई कमु शुरू कयो। ऐं असां उतां ई कमु शुरू कयो त जिन माण्हुनि खे तकलीफ़ हूंदी, जंहिंजा चवंदा आहिनि जंहिंजा ॾुखियूं न मिलनि था, भननि खे पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गिल सम्झनि, ॿियूं हुई हथ रोअण वारियूं। ऐं त उहो जेके जिन खे तकलीफ़ूं हूंदियूं, जिन खे सूर हूंदा, त उहे वधीक था अचनि, उहे माण्हू शामिल थियनि था। त उन हिसाब सां असांजो कमु उतां वेंदासीं। उहे ज़ाहिर आहे औरत मर्दनि में बि उहो वधीक हो, औरतुनि में बि वधीक हो, उहे मोट मिली थिए ऐं हेल्प बि थी थिए। शहीद जो कमु हूंदो, माना उहो हूंदो जॾहिं थींदी त हुनजो इहो ई कमु हो त भई ठीकु आहे, जेसि ताईं असीं माण्हू पंहिंजे जेका असांजी अक्सरियत आहे, जेका ॾुखनि तकलीफ़ुनि में आहिनि, हारी आहिनि, उन्हनि खे जेसि ताईं असीं पाण को सुख ऐं सहज करे उनखे खणूं नथा, उन्हनि खे असीं जेके उन्हनि जी मदद बि करियूं। जीअं मिसाल हाणे असां वटि उहो शहीद हो त फ़ैसिला थियंदा, मिसाल हिकिड़ा फ़ैसिला हूंदा त वेंदा हुआ उहे फ़ैसिला पुलिस में वेंदा, पुलिस में त माण्हू उहे जेके था हली हली ॾिसजी वेंदा, पैसा भरींदा, कोन थींदा। पर उहे फ़ैसिला पोइ शहीद पाण करणु शुरू कया। शहीद जेके फ़ैसिला कंदो शहीद फाज़िल, त उहे पाण उतां ते फ़ैसिला कंदो। हुन पंहिंजो को ॾींहुं मुक़ररु करे छॾियो, जेलनि मां आयो तॾहिं त हू फ़ैसिला कंदो त को बि माण्हू पुलिस में न वञे, उते न वञे, थाणनि जो माण्हू चकर न कटे। ऐं उनजो जेका त इहे ॻाल्हियूं जेके बुनियादी ॻाल्हियूं हुयूं, त उहे पहिरीं त ज़ाहिर उन्हनि जो पोहारी ऐं मज़दूर हुआ हुआ सभु यादि, इन में सभु गॾु हुआ। इन्हनि जे जॾहिं तव्हां ॾिसो जॾहिं हले थी त तमामु घणा माण्हू SST जा माण्हू तयारु थी उहे निकिता। ऐं सिंधियाणी जेका हिन जो सिंधियाणी तहरीक जूं औरतूं हुयूं, पर उन सां गॾु सभिनी तनक़ीदुनि जा मज़दूर में पार्टीअ में मज़दूर तहरीक थी, हारी, इहे सभु हुयूं पार्टियूं जेके थियूं अॻिते आयूं। अच्छा, तव्हांजो पंहिंजो घराणो त माना माशाअल्लाह मच्छी मानीअ वारो, सरंदीअ वारो रहियो। फाज़िल साहब पाण बि हिकिड़ो यानी विचोले तबिके जो ज़मींदार माण्हू हो, पर पोइ उहे कहिड़ा सबब हुआ जो फाज़िल जेको आहे उहो हारियुनि सां गॾु थी बीह रहियो ऐं हारियुनि जे पारां जेको आहे
उन्हनि जा सॼा ॾुख दर्द उन्हनि जा मसला उन्हनि खे खणी बीह रहियो। उहे कहिड़ियूं शयूं हुयूं मुहरिक हुआ जंहिं फाज़िल खे एॾो झुंझोड़ियो? हिकिड़ी ॻाल्हि आहे त हू ऐं जेको हुन में कुदरती हिकिड़ी दात जेका हुई, पहिरियां इहो त ज़ुल्म बर्दाश्त कोन कंदो, कंहिं ते को ज़ुल्म को ॾाढ जबर थिए हुन ज़िंदगी में पहिरीं शुरू वारी ज़िंदगी में नंढपण खां वठी हू बर्दाश्त कोन कंदो। जॾहिं खां पैदा थियो त हुन उहो कोन बंदि कंदो कंहिंजी ते, त उहो ई सबबु हो। ऐं जेका हुन में कुदरती हिकिड़ी हिमत हुई ऐं उहो बहादुर बि हो दिलेर बि हो, पर उन में जेका उहा जेका शइ हुई त हू जेका ज़ुल्म जेको ॾाढ हुन खां बर्दाश्त कोन थींदो। उहे ई जेके सिंध में जूं जेके सूरत हाल हुई, जेका माण्हुनि जी ॾुखियनि जी ॾुखी सूरत हाल हुई, उन ई हुन खे शयुनि खे आंदो। तव्हां पे ॾिसो त शइ पहिरीं जेको आहे त हू हारियुनि जी मदद बि करे, जॾहिं ज़मीनूं थियूं थियनि नीलाम थियूं थियनि त हू सभु माण्हुनि खे केतिरा लखे एकड़ ज़मीन उहो ग़रीब माण्हुनि खे वठी थो ॾे, उन्हनि सां बीठो आहे, कमिश्नर सां बीठो आहे, अफ़सरनि सां बीठो आहे, माण्हुनि खे वठी थो ॾे। शिकारियुनि खे ज़मीनूं वठी ॾिनियूं अथसि, कोलियुनि खे ज़मीनूं वठी ॾिनई, उन्हनि माण्हुनि खे ज़मीनूं वठी ॾिनई। त हुनजो हिकिड़ो त उनखे उहा हुई ॾाढ जेको ग़रीब मिस्किन माण्हुनि सां जेका ज़ुल्म नाइंसाफ़ी उहा हुन खां बर्दाश्त कोन थी। ऐं हू जेको आहे सो उन जे करे ई हुन में उहा हिमत हुई जो हू फुलादो थी बीठो ऐं ॾाढो हुन कमु कयो। ऐं बाक़ी असांजी ॻाल्हि जेका सरंदी आहे ॻाल्हि त ज़ाहिर असां त बनी हूंदी। बाबा तव्हां ॾिसो बाबा जेके ख़त लिखिया आहिनि उन में बनीअ जो ई हूंदो। हाणे उहो बनी जॻह हूंदी न त बनीअ जो जेको पैसो थींदो या थींदो हो जेको बि थींदो अन्न थींदो उहो ईअं ई जेको थींदो जीअं करे जेलनि ते ख़र्च ईंदा। ऐं 79 में जो अदा सिद्धी गिरफ़्तार थियो लाकब में त हाणे उनखे बि ख़र्च ॾींदा हुआसीं ऐं बाबा खे बि करे ख़र्च मिलंदो हो। त उन जेको थींदो उहो एतिरो हूंदो हो जो उहो घर जी ज़रूरत पूरी थींदी हुई। उन्हनि में कॾहिं इहो जेको आहे जेलनि ते बि वेंदो हो, हैदराबाद घर ख़र्च थींदो हो। ऐं जा जेके ॿिया हूंदा हुआ असांजा जेके साथी जेल में हूंदा त उन्हनि जे बाबा लिखंदो ऐं सॼे लिखंदो त बाबा फलाणनि फलाणनि साथियुनि जी तव्हां पोइवारी करियो, उन्हनि खे ॾियो ऐं पार्टी ते बि जेको असांजो उन्हनि ते ख़र्च थींदो हो। त जेको मतिलबु त उहे एतिरा वसीला ईअं माना हुआ त उन में असां उन्हनि ॾींहंनि में असां जेको आहे सो तकलीफ़ूं बि हूंदियूं हुयूं। मूंखे यादि आहे असांजे घरनि में कंहिं वक़्तु त हूंदो रध पचाला, कंहिं वक़्तु हूंदो कोन हो, घर में खुटी वेंदो त पोइ हितां हुतां खणणो पवंदो। हिकिड़े ॾींहुं मूंखे यादि आहे त हाणे असीं पंहिंजो बाबा हैदराबाद में पैसा खुटी वेंदा। पोइ कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो त बाबा वटि जे 2 टे रुपया हूंदा त उहो जेल मां बि ॾेई छॾींदो, खणी वञो घर हैदराबाद ऐं खणी वञो घर वञी ख़र्च वञी करो। 100 रुपया आहे मूंखे मुंहिंजे गीसे में पिया, खणी वञो। अदा इस्माइल खे ॾींदो। उन ॾींहुं छा थियो जो पैसा हुजनि न, घर में को हुजे ई न, त हाणे छा जेको आहे रध बचा करियूं। त वरी हाणे मूं चयो त घर में असांजो अन्न थींदो हुते सारियूं थींदियूं त अन्न एरी चांवर हूंदा घर पिया हूंदा, हाणे छॾिबा। ऐं अदा इस्माइल वियो जेल ते त वरी बाबा आयो बि त हाणे हो कोन मासी नज़ीर बि चयो त हाणे छा करियूं। ठीकु आहे। पोइ आऊं जेको मूं छा कयो जो उहो चांवर पिया हुआ उहो आयो असांजे दर ते गाॾे वारो, उन खां मूं जेको आहे सो साओ मसालो ॿियो वठी उहे चांवर चाढ़िया। चांवर मूं चाढ़े रधिया। मंझंदि जो टाइम हुओ, अदा इस्माइल जेल आयो बाबा सां जेल तां मुलाक़ात करे आयो त हुन बि ईअं ई आयो। ऐं वरी आयो त चई पाण अची त मूं ख़ुशबू आई पे, मूं सम्झो रधो त कुझु अथनि। आई पे रधो त कुझु अथनि। त ईअं तरीक़ो हो हिकिड़ो। पर उन्हनि ॻाल्हियुनि में तव्हां ॿुधायां त उहे जेके सूरत हाल हुई न त असांखे को महसूसु कुझु कोन थींदो। असांखे पाण हुन में हिकिड़ो हौसलो हूंदो, हिमत हूंदी हुई। ऐं जेके थींदो त उनमें सम्झंदा हुआसीं त हीउ त असांजो कमु आहे, हिकिड़ो काज़ आहे, कमु आहे, इन लाइ इहो असांखे करिणो आहे। असांखे तकलीफ़ का बि कोन थींदी। ऐं असांखे उहो जेके ॿियनि माण्हुनि जो सुख ऐं आसाइशियूं जेके हूंदियूं अजायूं लॻंदियूं हुयूं। इन साॻी एमा ॾेरी तहरीक में असीं हिकिड़े हंधि वियासीं त उते हिकिड़ो जीअं वेंदा सभिनी वॾनि माण्हुनि जे घरनि में वियासीं। हाणे वञूं त हुते टीवी पई हले, गदा पिया आहिनि, हुते कुतो वेठो आहे। असां चयो हाणे हे माण्हू असांजी छा मदद कंदा जेके हीअं वेठा आहिनि, असांजी इहे मदद कोन कंदा। त असां माना उन्हनि ॻाल्हियुनि ते ई माण्हू हिरियल हो, उन सभिनी खे ॻाल्हियुनि खे मुंहुं पे ॾिनो। ईअं टाइम गुज़रियो असांजो। ज़बरदस्त। तव्हां बि वेंदा हुआ फाज़िल साहब सां जेल ते मिलण लाइ?
बाबा सां जेल ते त असीं कोन मिलण वियासीं, बाक़ी बाबा जॾहिं वरी अस्पताल में हूंदो अदा सिद्दीक़ जी जेका वफ़ात थी, अदा सिद्दीक़ खां पोइ जेको आहे सो बाबा आयो, जॾहिं अदा सिद्दीक़ जो वफ़ात थी वई, बाबा आयो हुन टाइम ते, पेरोल ते आयो बाबा, पेरोल ते आयो त उन टाइम ते त ॾाढो ॾुखियो टाइम हो सभिनी जे लाइ, बाबा जे लाइ, असां लाइ। असां हिक ॿिए खे साम्हूं ॾिसी बि न पिया सघूं, न बाबा निहारे थो सघे न असीं था निहारे सघूं, कुझु बि असां का ख़बर कान हुई। बाबा हलियो वियो, न हलियो वियो, पोइ उन टाइम ते सभिनी चयो त सभिनी माण्हुनि दिलदारी ॾिसी, मुंहिंजे लाइ तव्हां सभु सिद्दीक़ कयो, जिन चयसि त हाणे उन टाइम खां पोइ बाबा वरी अस्पताल दाख़िल थियो, हिन में सिविल अस्पताल में, अच्छा हिते कराचीअ में। पोइ असांखे बाबा घुरायो रूम ते, पोइ असीं राति बची रहिया। असां त उन वक़्तु असां इहो असांजो असां चयो त हाणे जॾहिं असीं बाबा सां मिलण वेंदासीं त असांजो त हयूं फाटी पवंदो, छो त उहो पहिरियों भेरो असीं बाबा सां मिलण वियासीं अदा सिद्दीक़ खां पोइ। त पोइ ऐं पर असीं जीअं बाबा सां मिलियासीं त बाबा असां सां ईअं नमूने सां मिलियो जो असांखे को टाइम ई कोन ॾिनो, उन ॻाल्हाइण इन नमूने सां ई मिलियो जो उन असांखे सम्झ में कुझु ई कोन थियो। पोइ बाबा सां रहियासीं, बाबा कमरे में असांखे हिकिड़ो कमरो ॾिनो, उनमें असीं रहियासीं, आऊं हुयसि, मासी नज़ीर हुई, अदा इस्माइल, असलम ऐं हुस्ना, इहे सभु अची हुआसीं। पोइ असां जेको आहे सो सुबुह जो असीं सुतासीं, सुबुह जो पाण नाश्तो ठाहे थी बाबा उथो नाश्तो करियो, ईअं असीं हुन सां मिलियासीं। बाक़ी हूअं पोइ बाबा सां असीं मिलण कोन वेंदा हुआसीं। बाक़ी ख़त लिखबा पिया, ख़तनि सां ज़रिए, ख़तनि ज़रिए बाबा सभु ख़त जेके हूंदा, हाल अहिवाल चवंदो मूंखे ख़त लिख, पोइ बनीअ जा हूंदा हुआ, बनीअ जे बारे में, घर जे बारे में, हाल अहिवाल जे बारे में मूंखे चवंदो तव्हां खुली ख़त लिखो, जेको तव्हांजे दिलि में अचे उहो ख़त लिखो। त पोइ ख़तनि जे ज़रिए हाल अहिवाल थींदो बाबा सां सभु। पर हुनखे ईअं हूंदो महसूसु, असां ईअं थींदो त हू जेको हूंदो बाबा जेल में हो, पर लॻंदो ईअं त हू जहिड़ो बसि सभु हुन गॾु हूंदो माण्हूअ सां। छो त बाबा हिकिड़ी बि जेल में बि कंहिं ॻाल्हि चई छॾी या बाबा खे जॾहिं का ॻाल्हि उन ताईं रुॻो पहुती त माण्हू सम्झंदो हो त हू कमु थी वियो असांजो, या फादर ताईं ॻाल्हि पहुती आहे हाणे बसि माण्हू इत्मीनान थी वेंदो। जीअं माण्हू हिकिड़ो पंहिंजे रब खे अर्ज़ु करे छॾींदो आहे न, त पोइ तीअं माण्हू मुतमिन थी वेंदो। इहे हुन जूं ॻाल्हियूं। वरी पोइ अच्छा, फाज़िल साहब जी शहादत जो बि असांखे थोरो ॿुधायो, ऐं पोइ उहो केस जेको आहे उहो तव्हां कंहिं ते दाख़िल कयो? केस त ज़ाहिर आहे उहे जेके साम्हूं माण्हू हुआ जिन कयो केरु उन्हनि माण्हू ते हुआ? दाख़िल थियो, उहे चांग हुआ। अच्छा, उन्हनि खे हिकिड़ो मोहरो बनायो हुयो, ज़ाहिर आहे मोहरो बनायो। जेल में त बाबा खे ज़हर जा कैप्सूल ॾिनऊं, जंहिंमें खां पोइ हुनजी तबियत ॾाढी ख़राबु हुई। उनखे जेल जा कैप्सूल ॾेई हुनखे सिधो सखर वठी विया। पोइ हुन रुॻो नियापो छॾियो त मूंखे वठी था वञनि, हिकिड़ो डोज़ खाई वियो, हुनजी तबियत ख़राबु थी वई। ऐं पोइ उनखां पोइ जॾहिं बाबा आयो एमआर ॾियणी तहरीक में, त बाबा ॾाढी तरह हलंदो पियो, सॼी राति हलंदो वेंदो, ॾींहुं सॼो ॾींहुं खां वठी सुबुह ताईं हलंदो, उन ॾाढो जिस्म में सूरु पवंदो, तबियत ॾाढी ख़राबु रहंदी हुयसि। ऐं त उनखे उहे बि ॾिनऊं। त बाबा जॾहिं आयो त हुनखे ख़बर हुई त मूंखे हाणे कोन चवंदा, हुन पंहिंजे तकरीरनि में चयो, हुन जेके कम अहिड़ा हुआ जेके हुन उन्हनि खे तेज़ करे छॾियो। ऐं उहो हो, ऐं त हुननि खे त हुननि मोहरो बनायो त पंहिंजे किन सोर्सनि जेके बाट जे माण्हू हुआ उन्हनि खां बि उहा ख़बर पई त भई फाज़िल जो जेको फाइल हूंदो आहे, जेको सियासी माण्हुनि जो फाइल रखनि था, उहो मूव थी वियो आहे, उहो तव्हां मूव थियो आहे। हा, ऐं उहो थियो आहे। ऐं जॾहिं वरी उहो बेनज़ीर बि जॾहिं अचे थी शहादत ते बाबा जे आई हुई टीजे ते, त उन ई इहो ॿुधायो त मूंखे इहो इतला हो त सिंध में अंदरि धमाको थियण वारो आहे। बेनज़ीर जा बि इहे वर्ड हुआ। त उनखे उहो उन्हनि मोहर बनाए पोइ ॾिठो त किथां का लिंक मिले त हुनजो ॿियो त कुझु कोन हो। पर इहो जेको इशू हो जेको हुननि माण्हुनि टाइम ते थियो, उन्हनि माण्हू पाण हुआ पुलिस सां गॾु, हुन माई जा धणी पाण गॾु हुआ, पुलिस कयो। पोइ उहा शहादती केस उन्हनि ते ई दाख़िल थियो। अच्छा, उन्हनि छा सबबु ॼाणायो हो? उन्हनि सां का दुश्मनी हलंदड़ हुई या कहिड़ो मसइलो हो? उन्हनि जो सबबु इहो, असीं अञा नंढा ई हुआसीं, त उन्हनि जो सबबु को उन्हनि सां त दुश्मनी, माना हाणे त बाबा उन्हनि खे मालिक वठी ॾिनो हो। जॾहिं बाबा आयो ॻोठ में, जॾहिं जेल मां आयो त हू माल जे हिसाब सां हूंदा त हू ईंदा वेंदा, को मसइलो ई कोन। पर पहिरियां ई हुन खां अॻु में शायदि 25-30 साल थी वेंदो विया हूंदा, हुन 22 सालनि खां अॻु जेको आहे पाण नंढी हुयसि जॾहिं
असुको याद थो पवे उन्हनि टाइमनि में हिकिड़े माण्हुनि जी चांग हुआ, उन्हनि जी हिकिड़ी भेण अहमद चांग हो, उनजी भेण हू खणी आया चांग, पोइ उन चयो त मूंखे कराए ॾे, त पुलिस सां गॾु हुन भाउ बि उनजो गॾु उनजो त पोइ उनजा खईं त हू माण्हू हुन मज़ामत कई, जेको माण्हू खणी वियो उन खे औरत खे ऐं त उन ई मज़ामत कई त उन ई जेको आहे सो गोली हलाई त उनखे लॻी वई। पोइ हुननि वरी बसि पोइ इहो थियो, उहो त ख़तमु थी वई ॻाल्हि। पोइ हुननि इहा ॻाल्हि जेका आहे त हीउ जेको केस जेको उन ॻाल्हि खे उन्हनि वठी करे इहो हथु वठी हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो किराए जो जेको आहे कातिल जेको आहे सो तयारु कयो हुननि, हुनखे शहीद कयो। उहो उनजा सबब बि इहे साम्हूं साॻिया ई आहे। ॾिसो तव्हां ॾिसो MRDA जी तहरीक हले थी ऐं जेका जिदोजहद हले थी सिंधी माण्हुनि जी, जेको इहो सॼो जेको हिकिड़ो ॿधी इतिहाद ऐं ताक़त जेका उभरी आई हुई ऐं तंहिंखां पोइ वरी सिंधी जेका अवामी तहरीक अवामी नेशनल पार्टीअ में मुनज़म थी, मुल्क गीर पार्टी थी वई ऐं त उहो वॾो धचको हो हुननि जे लाइ, वॾो धचको एस्टेब्लिशमेंट लाइ, माण्हुनि लाइ। त शहीद माना हीअ आहे जेको माण्हू ज़ाहिर आहे इहो माण्हू कोन जेको आहे न को झुकंदो न को मुड़ंदो ऐं इन पार्टियुनि खे इन्हनि खे तव्हांखे ख़तमु करिणो आहे इन माण्हूअ खे। हू त माण्हू मुड़ण वारो कोन हो, झुकण वारो कोन हो। अच्छा, फाज़िल साहब ऐं पलीजो साहब गॾु गॾु हूंदा हुआ, पोइ फाज़िल साहब जी ओचिती शहादत खां पोइ शयूं ईअं विखरी वयूं ऐं संभालजी न सघियूं। अवी छा था सम्झो त खोट किथे हुई? जी फाज़िल साहब ऐं पलीजो जी, फाज़िल साहब ऐं पलीजो साहब गॾु गॾु हूंदा हुआ, पर पोइ फाज़िल साहब जी ओचिती शहादत खां पोइ इहो ॾिठोसीं त आहिस्ते आहिस्ते उहे सॼियूं शयूं विखिरजी वयूं, संभालजी न सघियूं। तव्हीं छा था सम्झो त खोट किथे हुई? उहे शयूं छो कोन संभालजी सघियूं? ॾिसो न, हाणे मुंहिंजे ख़्याल में त जिन एस्टेब्लिशमेंट या जिन बि इहो कमु कयो, शहीद कयो फाज़िल खे, त उहा उन्हनि जी ज़ाहिर उहा प्लानिंग हुई, उन्हनि जी उहा प्लानिंग हुई त भई हिन शइ खे कीअं टोड़जे, शइ खे कीअं टोड़जे। ज़ाहिर आहे उन्हनि उहो टोड़ियो, जॾहिं उहो टोड़ियो त उहो शइ विकिरी वई, उहा शइ विकिरी वई। उहो माण्हू ख़तमु, हिकिड़ो माण्हू जेको हो, हिकिड़ो माण्हू हो, ॿ माण्हू, ज़ाहिर आहे पलीजो साहब जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, पर हू माण्हू हिकिड़ो जिदोजहद जेको आवाम खे माण्हुनि खे साथ में गॾु खणी हलियो पिए। मुंहिंजे ख़्याल में त उहो एस्टेब्लिशमेंट जो कमु हो, उहे विकिरी विया। पोइ उहे माण्हू जेके टुटा अलॻि थिया, पोइ उहे ज़ाहिर आहे उन्हनि एस्टेब्लिशमेंट पंहिंजो कमु कयो, उहे माण्हू वरी संभालजी कोन सघिया। पोइ उन पार्टी जेका उतरी जी, आवाज़ अचे पियो तव्हांखे? अच्छा, तव्हां कोशिश कई, तव्हांजे तरफ़ां कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं वयूं त भला इन सॼी शइ खे कुझु संभालजे ऐं अॻिते खणी हलिजे? मूंखे लॻे थो त अदी वटि जेको आहे सो शायदि इंटरनेट जो इशू थी वियो आहे। जी हाज़रीन, अदी शहनाज राहू सां असांजी कचहरी हली पे ऐं ॾाढी ज़बरदस्त कचहरी हली पे ऐं अदी वापसि जेको आहे कनेक्ट थी आहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। बस जिते सिलसिलो टुटो उतां खां ई जोड़ियूं था
मूंखे हा इहो ॿुधायो त तव्हांजे पारां या ज़ाहिर आहे त पलीजो साहब उन जे कुल्हनि ते सॼो बार अची वियो, त उन जे तरफ़ां कुझु कोशिशूं वरितियूं वयूं त सॼी शइ खे वरी जोड़जे, असीं कठा थी हलूं, या शयूं पोइ मज़ो कोन रहियो उन्हनि सभिनीनि शयुनि में ऐं छॾाइजी वयूं शयूं? कीअं था तव्हीं सम्झो शयूं तव्हांजे बसि हाणे पारां? जी असांजे पारां त ज़ाहिर आहे उनमें हिकिड़ो बाबा जी जेका शहादत हुई त हू असांजो जेको सॼो जेको हिकिड़ो माना उहो हिकिड़ो जेको मेन माण्हू उहो हलियो, ऐं उनखां पोइ अदा इस्माइल बि नंढो ई हो, असलम वारा इस्माइल बि नंढा ई हुआ, त उन तरीक़े सां त पोइ हू उन्हनि जो पलीज साहब जो ऐं पंहिंजो ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू जो हुनजा पंहिंजा ई थियनि था ख़्याल, ऐं त हुनजी पंहिंजी जोड़ण लाइ ज़ाहिर हुनजा चार रसूल पली सां चाचा सां असांजो हुनखे चाचा ई चवंदा आहियूं, हुन सां असांजो वास्तो तइलिफ़ घर वारो ई रहियो, हुन खां सिर्फ़ु जेॾी महिल हूंदा हुआसीं मिलंदा हुआसीं ॾाढी सुठी असां सां कचहरी कंदो, मिलण में कॾहिं बि असांखे का बि ॻाल्हि जी शिकायत कोन थी, न को असांजो। बाक़ी जेके पार्टी जा मामला रहिया त उन्हनि में ज़ाहिर आहे के ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं जंहिंमें सभु इलाही माण्हू जेके रुॻो असां न पर इलाही माण्हू जेके से अलॻि थी विया, सभिनी माण्हुनि खे कीअं थियो। पोइ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो माण्हू शहीद में ॻाल्हि इहा हूंदी त हू जहिड़ा तहिड़ा माण्हू हूंदो हो न, त कहिड़ा बि माण्हू आहिनि त उहो जेको खणी पोइ उन्हनि खे हलबो पियो, पोइ वरी उन्हनि माण्हू पाणी चंड जी छाबी चइजे धोपिजी वेंदा, अछा थी वेंदा, पर पलीज साहब जा रसूल में वरी ॻाल्हि हूंदी त हू न चवंदो त ही माण्हू जेके आहिनि हीअं जेके बि आहिनि हुन में त उन्हनि खे वरी क्लियर कजे, माण्हुनि खे क्लियर कजे, साफ़ हुजे, पार्टी साफ़ हुजे, त उन हिसाब सां पोइ शायदि उहे थी वियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं दूरियूं जंहिंमें इलाही माण्हू जेके आहिनि से पोइ अलॻि थिया, ऐं पोइ ज़ाहिर आहे त पोइ हाणे पार्टी टुटी त पोइ उन में असांजो बि जेको आहे सो ईअं थी वेंदो रहियो। बाक़ी हू मूंखे चवंदो रहियो हो, मूंखे पाण जॾहिं मिलंदो त चवंदो अचो सिंधियाणी तहरीक संभाल, मूंखे चवंदो संभाल, पर पोइ ज़ाहिर आहे उहो चवंदे चाहे पोइ जॾहिं हाणे वरी ॾिसंदासीं, ऐं वरी ॻाल्हि इहा आहे त पोइ ज़ाहिर आहे माहौल ई ॿियो थी वियो। हिकिड़ी ॻाल्हि आहे त हू जेका जंहिं कम में असां कमु पिए कयो, जंहिं हालतुनि में असां कमु पिए कयो, असांजी पंहिंजी सोच हुई, असांजी पंहिंजी सोच सां पिए असां कमु कयो, पोइ वरी जेका सूरत हाल मटी त उन सोच अलॻि हुई, त उन हिसाब सां पोइ असीं जहिड़ो थी वियो ईअं थी वियो। सही। अच्छा, MRDA खां अलावा ॿियनि कहिड़ियुनि जदोजहदुनि में तव्हांजो हिसो रहियो? MRDA खां अलावा तंहिं वक़्तु जेको पहिरीं जदोजहद माना हुयूं त जेके बि मज़ामत जेके थींदियूं हुयूं, कालाबाग डैम ते जेके थिया, ऐं तंहिंखां पोइ वरी असांजो जेके योमे असीराम जेको असांजो हिते वॾो हैदराबाद में वॾो जुलूस थियो, उहो थियो, ऐं ॿियूं पोइ इहे उन्हनि टाइमनि में जेको सिंधियाणी तहरीक ठाहिण खां पोइ ॾाढियूं वधी वियूं उनजूं सरगर्मियूं, ऐं बख़्तावर जो ॾींहुं मल्हाइण, बख़्तावर जो ॾींहुं मल्हायोसीं, कराची में योमे लतीफ़ मल्हायोसीं, उन ॾींहुं जंहिं ॾींहुं बाबा जेल मां आज़ादु थियो उन ॾींहुं असां हिते असांजो 21 जून आहे मुंहिंजे ख़्याल में, त मूं वटि उन पर्चा बीहल आहिनि, त उन ते हिते योमे कराची में योमे लतीफ़ वॾो शानदार प्रोग्राम थियो हिकिड़ो योमे लतीफ़, ऐं त उहो जेको आहे सो उहो थियो जंहिंमें सिराजुल हक़ ॿिया मोहम्मद जुमन ॻाइण जेको उन शिरकत कई, ऐं सो इलाही वॾो प्रोग्राम सुठो थियो जंहिंजूं तस्वीरूं बि मूं वटि पयूं आहिनि, ऐं त उहो थियो योमे असीराम जेको असां करे मल्हायो, ॿई ज़मीर क़ैदियुनि जो ज़ाहिर उन्हनि खे ॿिया सभु जेल मां माण्हू आज़ादु थिया, ऐं चाहे रसूल बच कयईं पंहिंजो बाबा आज़ादु ॿई कोन थिया, उन्हनि जे लाइ असां उहो ॾींहुं मल्हायो, उहो वॾो जुलूस निकितो, तमामु वॾो निकितो। ईअं जेके कराची में जेके वोमेन एक्शन फोरम वारनि जा थींदा प्रोग्राम उन्हनि में असां शिरकत कई, ऐं जे हिते वरी ककरी ग्राउंड ते उते जेको थियो प्रोग्राम उन्हनि में सिंधियाणी तहरीक जे औरतुनि शिरकत कई, ईअं प्रोग्राम जेके हुआ से हलंदा, हुकूमत सिंधियाणी जो ख़बरनामो उहो मूं वरी कोई शेयर बि कयो हुन ते, त ईअं पोइ प्रोग्राम तमामु घणा थींदा, ऐं ॿियो जेके ॻोठनि जेके थींदा वॾा प्रोग्राम ईअं थिया। बाक़ी जेका जदोजहद जीअं जावल के ख़िलाफ़ या MRDA तहरीक, बाक़ी असांजा पंहिंजा प्रोग्राम जेके उहे इलाही थींदा, ऐं पंहिंजे लालाणीअ ते थी हारी कॉन्फ्रेंस उन में सिंधियाणी तहरीक जेको आहे सो शिरकत कई। सही। अच्छा, अवां जो भाउ अदा इस्माइल सूबाई असेंबलीअ जो मेंबर बि रहियो,
ऐं पोइ हिन वक़्तु हू सिंध जी ज़राअत जो वज़ीर बि आहे। अव्हां खे शौक़ु कोन थियो त अव्हां बि इलेक्शन वारी सियासत में अचो, असेंबलीअ ताईं पहुचो? हाणे ॾिस, इन ॻाल्हि में जेको आहे न त हाणे मूंखे शौक़ जी ॻाल्हि इहा आहे त असेंबली, आउं हिकिड़ी ॻाल्हि सम्झां थी त असेंबली जेका आहे हाणे जेका न आहे सा उहा मेन हिकिड़ो जेको आवाज़ उथारण जो हिकिड़ो मेन प्लेटफॉर्म आहे, औरतुनि खे हुजणु खपे, उनखे आउं सही थी सम्झां। पर जिन सूरत हालनि में हिन में जेको आहे सो मूं कॾहिं मूंखे एतिरो इहो शौक़ु कोन थियो त आउं जेको आहे सो वञा असेंबलीअ में या करियां या उते, इहो मूंखे एतिरो घणो शौक़ु कोन्हे। छो त मूंखे इन ॻाल्हि सां आहे त भई ठीकु आहे, पर असेंबली में वञा, पर भई ओतिरा जेके जीअं मुंहिंजी तबियत में असांजी जेको कमु आहे, असांजो जेको मिज़ाज आहे, उन मुताबिक़ कमु थिए त पोइ बिल्कुलु वञणु खपे, जेको असीं चाहियूं था त थिए। अचे पियो आवाज़? जी, आवाज़ बिल्कुलु अचे पियो, तव्हां अचे ॻाल्हायो। पियो, हा। त पोइ असेंबलीअ जो शौक़ु मूंखे घणो कोन रहियो आहे। सही। अच्छा, असीं वरी पंहिंजी जेको आहे न असांजो त शुरूआती दौर, असां कामिरे ॾियारो दौर असांजे अंदर में उहो ई आहे। बसि पोइ सोचंदा त पंहिंजी धुन में मस्तु आहियूं। सही, सही है। अच्छा, भला अॼुकल्ह औरतुनि जे हक़नि जी जदोजहद, औरत मार्च, काफ़ी जेको आहे सो शयूं नज़र थियूं अचनि। तव्हां सिंधियाणी तहरीक जी हिकिड़ी वॾी जदोजहद, उन जी शुरूआत, उन जो सॼो दौर उहो रहियो। उन दौर खे, उन औरतुनि जी जदोजहद खे जेका हाणे जदोजहद नज़र थी अचे औरतुनि जी ऐं औरत मार्च, उन में कहिड़ो फ़र्क़ु था महसूस करो? ॾिसो न, उन में पहिरियों वॾो मेन फ़र्क़ु इहो आहे त उहो दौर जेको हो, उहा जदोजहद हुई, उहो सूरत हाल ऐं माहौल ॿियो उन वक़्त जो। उन वक़्त जो हिकिड़ो त जेको आहे सो हीअं जे असां वटि हींअर जेको माहौल आहे उहो माहौल कोन हो। ॿी ॻाल्हि इहा हुई त उन वक़्त जेको आहे सो असां वटि हिकिड़ी जेका असां कयो पिए, कमु जेको असां कयो पिए, हुननि औरतुनि खे जेको असां चयो पिए त भई हीउ इनकलाब आहे ऐं असांखे हिकिड़ो ही मंज़िल आहे। जीअं ॾिसो असां वटि हो हिकिड़ो पंहिंजो आइडियलिज़म हुआ त भई ठीकु आहे, वियतनाम आहे, रूस आहे, चीन आहे, उते बि जेका आहिनि से माण्हुनि ते, हारियुनि ते, मज़दूरनि ते, सभिनी ते पिछल तबिको हो, उन्हनि ते ज़ुल्म हुआ। पोइ उन्हनि गॾिजी जेको आहे सो जदोजहद कई, उन जदोजहद में औरतुनि हिसो वरितो, तॾहिं उहे कामयाबु थिया। हाणे तंहिं वक़्तु असां वटि उहो हिकिड़ो नज़रियो हो, हिकिड़ो कमु हो, नज़रियो हो, हिकिड़ो मक़सदु हो, हिकिड़ी वाट हुई जंहिं तहत असां औरतुनि खे बि ॾिनो पिए, असीं पाण बि उन तहत हलियासीं। त उहो फ़र्क़ु हो। ऐं तंहिंखां पोइ उहो दौर ॿियो जेको उन वक़्तु कम जो दौर हो, त ॻाल्हि हुई त उन वक़्तु औरतुनि जे लाइ माहौल तमामु को साज़गार कोन हो। औरतूं सफ़ा माना अंदरि औरतुनि खे हिकिड़ी त एतिरी पढ़ाई बि कोन हुई, एतिरो जेको आज़ादी कोन हुई, एतिरा शहरनि जूं औरतूं बि आज़ादु कोन हुयूं, ऐं ॻोठनि जी त वरी अलॻि ॻाल्हि हुई। त उन दौर में पोइ हिकिड़ो औरतूं निकिरनि थियूं, अचनि थियूं हिकिड़ी इनकलाबी कम ते, उन टाइम ते इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई, सिंधियाणी तहरीक वॾी इहा हिकिड़ी हुई त उन टाइम ते अहिड़ियुनि हालतुनि में जिते पसमानदा समाज हुजे, सफ़ा रीतूं रस्मूं हुजनि असां वटि, औरतुनि खे ॿाहिरि निकिरण जो मौक़ा ई न हुजनि, माइटनि में बि न छॾीनि, शादियुनि मुरादियुनि ते न छॾीनि, उन टाइम ते औरतूं हिकिड़ी इनकलाबी कम में हिकिड़ी इनकलाबी कम जी सचाई हुई, हिकिड़ी सचाई हुई, कमु हिकिड़ो सचो कमु हो। जे चवंदा हुआ त भई अवामी तहरीक वारनि जो कमु जी ॻाल्हि जेका आहे सो लोह ते लीको आहे, त हिकिड़ी सचाई हुई, उहो कमु हो, उहो औरतुनि में जेको हो सो जॾहिं आयो ज़हननि में उन्हनि जो हो, त उहो अलॻि ॻाल्हि हुई। बाक़ी हाणे वारो दौर असीं ॾिसूं था त हिन दौर में त ऐं औरतूं इलाही आज़ादु आहिनि, पढ़ाई बि आहे, लिखाई बि आहे, हर शोबे में औरतूं वञनि थियूं, ॻाल्हाइनि थियूं, उन में शौर बि आयो आहे, जेके हुन जा मसइला इशूज़ आहिनि उन ते गॾु थियनि थियूं, उथनि थियूं, इहो औरत आज़ादी मार्च सभु आज़ादी सां ॻाल्हाए सघनि थियूं, पर तॾहिं इहा ॻाल्हि कोन हुई। तंहिं वक़्तु तॾहिं तव्हांखे ॿुधायां त सिंधियाणी तहरीक जेका हुई न, उनखे बि असांखे इन तरीक़े सां हलाइणो थो पियो जे हिन में का बि अहिड़ी शइ गड़बड़ न थी, जे का बि हुन में गड़बड़ थिए थी त उहो कमु बंदि थींदो। त उन जे करे असां सां राब्ते में बि माण्हू कोन हुआ। असां सां हिकिड़ो चाचा यूसुफ केड़ान हूंदो,
जेको राब्ते में हूंदो, जेको असां सां गॾिजी हलंदो, जॾहिं असां ख़ैरपुर जो दौरो कयो तॾहिं बि चाचा यूसुफ ककेड़ानू असां सां गॾु हो, आऊं हुयसि, पुफी हुई, साइदा हुई, साहिबजादी, मीरजत हुई, इहो 4 ॼणियूं हुयूंसीं। असीं गॾिजी वयूंसीं, असांजा चाचा यूसुफ, जॾहिं असीं बेनज़ीर सां वियासीं शाहनवाज़ भुट्टो जी वफ़ात ते, तॾहिं बि असां तैज़ियत करण वियासीं लाड़काणे, या लाड़काणे जो दौरा करण वियासीं, तॾहिं बि असां सां चाचा यूसुफ हूंदो, ऐं उहो हूंदो, हिकिड़ो राब्ते में हूंदो। त उहा सूरत हाल हुई, उनखे रखिणो हो, बरक़रार रखिणो हो, त औरतुनि में का बि अहिड़ी ॻाल्हि माना न थिए त जो असांजी पार्टी तंज़ीम माना टुटी वञे ऐं बीह रहे। हिन वक़्तु त औरतूं आज़ाद आहिनि, ॻाल्हाइनि थियूं, अचनि थियूं, सोशल मीडिया ते सभु ॻाल्हि पेई आवाज़ थिए थो, ऐं इहो वॾो फ़र्क़ु आहे। कंहिं टाइम में उहो फ़र्क़ु ज़बरदस्त। अच्छा, भला उन्हनि सभिनी पुराणनि साथियुनि सां अञा राब्ता बहाल आहिनि या मुनक़ता थी विया आहिनि? मुंहिंजा त घणो करे बहाल आहिनि। अच्छा। हा, घणो करे मुंहिंजा जेके आहिनि न, उहो सभिनी वटि जेको आहे सो पोइ ईंदी वेंदी आहियां, राब्तो रखंदी आहियां, कोशिशि कंदी आहियां त मुंहिंजो राब्तो हुजे। हा। अच्छा, भला ज़िंदगीअ जे हाणे हिन मरहले ते, हिन स्टेज ते छा करण जी ख़्वाहिश आहे शहनाज़ राहू खे? ज़िंदगीअ जे हिन में हिन टाइम ते हाणे ज़ाहिर आहे असांखे इहे ख़्वाहिशूं आहिनि त जेको असीं पंहिंजी जेका बि असांजी ज़िंदगी जेका आहे, जेका हाणे ज़िंदगी जेका हूंदी आहे, उहा कंहिं सुठे कमु, चङे कम लाइ, माण्हुनि जे लाइ, आवाम लाइ ऐं सुठनि कमनि लाइ वक़्तु कनि, उहो उन लाइ वक़्तु थी वञे। ॿी का ख़्वाहिश कान्हे मूंखे, माण्हुनि लाइ वक़्तु थी वञे। जेकॾहिं हिकिड़ी ॿी ज़िंदगी तव्हांखे मिले त पोइ छा चाहींदव त ज़िंदगी कीअं हुजे? ॿी ज़िंदगी में बि आऊं त चवां थी त आऊं ईअं जनम वठां ऐं शहीद फाज़िल जी धीअ थी जनम वठां ऐं ईअं रहां ऐं इन्हनि माण्हुनि जी ख़िदमत करियां, पंहिंजे मुल्क, पंहिंजे सिंध, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे वांगियुनि सां गॾु हुजां। तव्हांखे सलाम आहे। अच्छा, तव्हां ॾाढी सुठी शाइरी पिया कंदा आहियो, फेसबुक ते पिया पढ़ंदा आहियूं, का पंहिंजी शाइरी त ॿुधायो न असांखे। जी जी, शाइरी तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो मिनट। शाइरी हाणे मूं हीअ शाइरी तव्हांखे ॿुधायां थी, इहो हाणे ताज़ो ही चेटनि वारी मौसम हुई, थोरो मौसम जेको आहे सो हाणे थधी मौसम सियारो थोरो हटियो ऐं इहा चेट वेल हलिया त आउं ॻोठु वई हुयसि। ॻोठु मूं ॾिठा इहे थोरा वण, ॿियो मौसम बि डालडा थियो, ही कणिक डालडा ही सभु ॾिठमि। पोइ उते गाॾीअ में ई मूंखे हिकिड़ो ख़्यालु आयो, जेको मूं इहो त लिखियो, पोइ वरी ठाहे पोइ मूं शेयर कयो फेसबुक ते। ऐं शाइरी पंहिंजी सिंध लिखां, मथां उनवान आहे पंहिंजी सिंध लिखां। लिखां त पंहिंजी सिंध ते लिखां, लिखां त पंहिंजी सिंध ते लिखां, सावनि चेटनि ते लिखां। कणिक सारियुनि जे सोननि संगनि ते लिखां, सूरजमुखी ऐं सूंहं ते या सिरह जे पीलनि गुलनि पोपटनि ते लिखां। हर काछो कोहस्तान लिखां या मांझर सखर सुहिणो सिंधिस्तान लिखां। वसे जंहिंमें भिटाई अयास, वसे जंहिंमें भिटाई अयास उन्हनि आयतनि ते लिखां। कारूंझर जे मोरनि ते लिखां, कारूंझर जे मोरनि ते लिखां या कींझर जे नूरी नज़ारनि ते लिखां। महराण आबे हयात ते लिखां या फाटल लटा फाटल, महराण आबे हयात ते लिखां या लटा फाटल पेट बुखाइल ॿारनि ते लिखां। वेशी बघाड़नि वात रतो रत न्याणियुनि ते लिखां या कारियूं चई कुठल नारियुनि ते लिखां। सिंध तुंहिंजी सूंहं ते लिखां या मारू मिसकीननि जे सूरनि ते लिखां। सिंध तुंहिंजी सूंहं ते लिखां
या मारू मिसकीननि जे सूरनि ते लिखां, झांगियुनि जे जुड़ियल झूपनि ते लिखां या अमीरनि जे माड़ीनि महलनि ते लिखां। संदे सोन वरनी संदे सोन वरनी सूंहं ते लिखां या झूर दिल शहनाज जे जीरनि ते लिखां। वाह वाह वाह, जबरदस्त। अॼुकल्ह भला तव्हांजो जेको आहे ही जेल जा ख़त, उहो किताब त तव्हां सहेड़ियो, असां पढ़ियो बि, उन ते असां लिखियो बि। अदी मरियम बिल्कुलु, अदी मरियम राहू जो बि किताब आयो ज़िंदान उॾारे वेंदासीं, उन में खे बि सहेड़ण में तव्हांजो वॾो किरदारु रहियो। ॿियो तव्हां कहाणियुनि जो पे ज़िक्र कयो, अॼुकल्ह भला कहाणियूं लिखो पिया या कुझु ॿियो लिखण पढ़ण जो कमु थिए पियो? हाणे हींअर त मूंखे वरी आहे त मुंहिंजे सोच में आहे त जेके यादगिरियूं आहिनि न, जीअं मूं अॻु में लिखियूं आहिनि कुझु, त ॿियूं बि यादगिरियूं आहिनि, उहो लिखण जो पई सोचां। ऐं यादगिरियूं ऐं बाक़ी जेको आहे सो कहाणियूं मुंहिंजूं लिखियल आहिनि अॻु में। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॻु में मुंहिंजी पहिरीं कहाणी जेका हुई नंग कहाणी, उहा रिसाले में छपी, पहिरीं रिसाले में नंग कहाणी उहा मूं वटि मौजूदु आहे। ॿी कहाणी ऐं ॿियो जेको पर्चो हो उन में मुंहिंजी कहाणी छपी ऐं रोशन राम। अच्छा, हाँ, रोशन राम कहानी छपी, त उन में उहो बि बड़े जी ॻाल्हि उहा आहे त उहो किताब उहो मूं वटि आई कोन्हे कहाणी, जंहिंमें छपी आहे कहाणी मूं वटि कोन्हे। जो जॾहिं लॾ पलाण थी हैदराबाद में हूंदा हूंदा त पोइ उहा उन्हनि में उहे रिसाला कीअं हेठि मथे थी विया अची विया, पर उहे उहा छपी। त उन खां पोइ उहो टे खनि निकिता, पोइ उहो असांजो रिसालो जेको निकितो उहो बंदि थी वियो, उहो तंहिंखां थी वियो। ऐं कहाणियूं मुंहिंजूं लिखियूं ॿियूं मुंहिंजूं कुझु अणछपियल कहाणियूं आहिनि, उहे मूं वटि आहिनि। ऐं बाक़ी लिखण लाइ त हींअर आउं सोचियमि मूंखे इहा ई आहे त जेके यादगिरियूं आहिनि मुंहिंजी पंहिंजियूं जेके यादगिरियूं या पंहिंजे बारे में जेको आउं लिखां, ऐं उहो जॾहिं आउं वञा त मुंहिंजो उहो हुजे मुंहिंजी ज़िंदगीअ ते जेको अहवाल आत्मकथा लिखणु चाहियां, मुंहिंजी वॾी ख़्वाहिश आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। आख़िर में असांजी सिंधियाणियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा वधीक? सिंधियाणियुनि खे पैगाम त मुंहिंजी बसि आहे त सिंधियाणियूं असांजूं जेके हिन वक़्तु जेके आहिनि त आउं ॾिसां थी उन्हनि में तमामु घणो हिकिड़ो पढ़ाई जो लिखाई जो ॿियो सभु उन्हनि में शौर आहे, पर हिमत ऐं जज़्बो जंहिं तरीक़े सां असीं पंहिंजे घरनि में जेका औलाद जी परवरिश आहे, जेको ईंदड़ नस्ल आहे, उन्हनि नियाणियुनि जी परवरिश ऐं उन्हनि खे हिमत ॾियारियूं ऐं उहा परवरिश करियूं जो ईंदड़ नओं नस्ल जेको असांजो आहे, जेके सिंधियाणियूं आहिनि उहे जेके आहिनि से उहे माना हिकिड़ो एतमाद ऐं शौर वारियूं ऐं पंहिंजे पेरनि ते बीठल हुजनि। जबरदस्त जबरदस्त, महिरबानी। जी 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 जी, तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? हा, कुझु जंहिंसां असांजो जेको ईंदड़ नस्ल आहे ऐं उहो बिल्कुलु जेको ईंदड़ नस्ल जेको आहे सो उहो वधीक बाशौर ऐं ताक़तवर थींदो। जेसि ताईं असांजो औरतूं ऐं बाशौर न हूंदियूं, हिकिड़ी माउ जी हैसियत में जेका माउ नस्ल ॼण पैदा करे थी ऐं उहा बाशौर थी पंहिंजे औलाद खे ऐं बाशौर बणाए अॻियां हाणे पंहिंजे पेरनि ते हुजनि ऐं पंहिंजे लाइ सोची ऐं वधि असांखे जेको आहे पंहिंजे औरतुनि खे ऐं पंहिंजो कॉन्फिडेंस ॾियणु खपे, औरतुनि खे छोकिरियुनि खे कॉन्फिडेंस ॾियणु खपे ऐं जीअं पंहिंजे क़ौम लाइ मुल्क लाइ सोची। जंहिं वक़्तु हिन वक़्तु जी जेका सूरत हाल आहे सा ॾाढी ख़राबु आहे, असां लाइ एतिरी का सुठी कान्हे सन जे लाइ सूरत हाल, जंहिंमें कई ॻाल्हियूं थी वञनि असांजो क़द्र जो असांजा जेके माना ईअं करे करे ईअं लॻंदो आहे त भई ठीकु आहे असांजो ईंदड़ नस्लनि ते हेतिरी जेका वार आहे अलाए असां रहंदो बि आला जे सिंध जा असां सिंधी रहंदा बि थी या कोन रहंदासीं, पर असांखे उमेदु आहे ईअं कोन थींदो, ईअं असां हाणे आहियूं पूरो उमेदु आहियूं ऐं पर असांखे उन्हनि खां जेको आहे सो कमु जेको आहे सो हिमत सां असांखे वठिणो पवंदो ऐं असांखे बाशौर ते अॻियां अचणो पवंदो। बिल्कुलु, थैंक यू अदी, तव्हांजी तमामु वॾी वॾी महिरबानी, ॾाढी सुठी कचहरी रही। तव्हांजी फिज़ा महिरबानी
जो तव्हां मूंखे टाइम ॾिनो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। न बिल्कुलु, तव्हां सदाई असांजो उत्साह रहिया आहियो ऐं असां तव्हां खां सदाई सिखियो आहे ऐं सिखंदा रहंदासीं, तव्हांजी अॻुवाणीअ में ई अॻियां वधंदा रहंदासीं। साथियो, इन ई सां ई गॾु इन ई अदीअ जे पैगाम सां गॾु त पूरो उमेद रहो ऐं पंहिंजी न्याणियुनि खे ऐं पंहिंजियुनि औरतुनि खे एतमाद बख़्शियो त उहे अॻियां अचनि ऐं जेसी ताईं मर्द ऐं औरत गॾिजी करे हिन मुल्क जूं हिन समाज जूं वाॻियूं न संभालींदा तेसी ताईं शयुनि खे बहितर बणाइण मुमकिन कोन्हे। इन करे अचो त गॾिजी पंहिंजे ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ पतोड़ियूं, पंहिंजी न्याणियुनि खे पंहिंजियुनि औरतुनि खे सघारो बणायो ऐं इन ई सां ई गॾु मूंखे बि इजाज़त ॾींदा कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी सिंधियाणीअ सां गॾु वरी हाज़िर थींदासीं। पंहिंजो घणो घणो ख्यालु रखिजो। अल्लाह वाहे।